अस्सलाम वालेकुम हाज़रीन नाज़रीन, कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? ईद जूं तव्हांखे लख लख वाधायूं, लख लख मुबारकूं। जेके माण्हू हिते रहनि था ॾहे तोड़े परदेस में, जेके बि रहनि था उन्हनि सभिनी खे ईद उल फितर जूं खोड़ सारो मुबारक हुजे। आउं आहियां मज़द सिठार ऐं मूंसां गॾु मशहूरु मॉडल, एक्ट्रेस, सिंगर माशाल्लाह। मुझी तरफा सभिनीनि खे ईद मुबारक, तव्हांखे बि ईद मुबारक ऐं जेतिरा बि सिंधवासी आहिनि, सिंध में सिंध खां ॿाहिरि आहिनि, उन्हनि सभिनीनि खे ईद मुबारक। असां सां तमामु सुठा सुठा गेस्ट बि मौजूदु आहिनि, उन्हनि जो बि इंट्रोडक्शन कराईंदासीं। तव्हांजी ईद कीअं पई गुज़रे? फसला दुआ महिमान खे असां ईद मुबारक चवंदासीं। मां नालो इन करे वठो, तव्हां पाण खणंदव। मां थैंक यू सो मच। ख़ैर मुबारक ऐं तव्हांखे ईद मुबारक हुजे, तव्हांखे उमिरि जी मुबारक हुजे। माशाल्लाह ख़ैर मुबारक, जज़ाकल्लाह। तव्हां वरी रमज़ान शरीफ़ में माशाल्लाह उमिरि अदा कयो। जी जी, कीअं रहियो ओवरऑल तजुर्बो तव्हांखे? कीअं रमज़ान? अल्हम्दुलिल्लाह इलाही सुठो एक्सपीरियंस रहियो, इलाही मज़ो आयो ऐं इलाही सुकून मिलियो। बिल्कुलु। ऐं मतिलबु तव्हां ॾिसां बि तव्हांजा वीडियोस त तव्हां जिते किथे हुयो ऐं फर्स्ट क्लास तरीक़े इबादतूं प्रॉपर कयूं, रोज़ा बि रखिया। अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह। ईद वरी इनफैक्ट ईद जूं तव्हांखे वाधायूं, वधीक रोज़ा रखिया, उमिरो कयो। सो बहरहाल ईद जी स्पेशल ट्रांसमिशन आहे ऐं जारी ऐं सारी आहे। ऐं KTN ते तव्हां खोड़ सारा नवां टेली फिल्म्स, कुझु गाना ॿुधंदा हूंदा, कुझु ड्रामा ॾिसंदा हूंदा, कुझु नवां नवां गाना ॾिठा हूंदा। स्पेशल ट्रांसमिशन माह रमज़ान जूं हुजनि, सहरी ट्रांसमिशन, तव्हां सां ऑल द वे गॾु हुयासीं। पर अॼु ईद ॾींहुं आहे, ईद ॾियारनि में बि तव्हां सां गॾु आहियूं। असां हिकिड़ा KTN जा सुहिणा सुहिणा आर्टिस्ट ऐं सिंध जा स्पेशली सिंध जा सुठा सुठा आर्टिस्ट, ख़ूबसूरत आर्टिस्ट जंहिं पंहिंजी पंहिंजी फील्ड में वॾो नालो कमायो आहे, उन्हनि सां मुंहिंजो तमामु सुठो एक्सपीरियंस रहियो आहे। लास्ट ईयर बि हिन ईद ते गॾु हुया, हिन साल बि मूंसां गॾु आहिनि। ऐं मुंहिंजी राइट साइड खां तमामु सीनियर, तमामु मोतबर, तमामु बहितरीनु अदाकार, कलाकार, फ़नकार, हिदायतकार असां सां गॾु मौजूदु आहिनि। असां सां गॾु आहे असांजो पंहिंजो जेको हमेशह मूंखे ड्रामनि में कैरेक्टर, मुंहिंजे वालिद साहिब जो कैरेक्टर प्ले कयो आहे, अकरम शेख साहिब गॾु आहे। उन्हनि खे बि भलीकार चऊं था, ईद जूं वाधायूं हुजनि। तव्हांखे बि ईद जो लख लख वाधायूं हुजनि। अॼु ईद जो ॾियारो आहे ऐं जिते जिते KTN ॾिठो थो वञे दुनिया में, मां उन्हनि सभिनी खे दिलि जी गहराइनि सां ईद जो लख लख वाधायूं ॾींदुसि। बिल्कुलु। उन सां गॾोगॾु जेको आहे तमामु KTN ते तमामु हिकिड़ो वॾो मशहूरु मेगा सीरियल तव्हां ॾिठो हूंदो, तमामु बहितरीनु प्रोडक्शन, वॾी वॾी प्रोडक्शन, सुठा सुठा आर्टिस्ट उन प्रेज़ेंट कया ऐं हमेशह कोई नए आइडिया सां ॻाल्हि कंदो आहे। तमामु सुठो एक्टर बि आहे, तमामु सुठो डायरेक्टर बि आहे। अज़ीज़ भुट्टो साहिब खे बि वेलकम चऊं था, भलीकार चऊं था। साईं ईद जूं मुबारक हुजनि तव्हांखे। लख लख महिरबानियूं, लख लख कुर्ब तव्हांजा। ऐं जेके बि असांखे ॾे या परॾेही ॾिसनि था पिया, मां दिलि जी गहराइनि सां सभिनि खे मां ईद मुबारक चवंदुसि। ऐं पूरी सथ खे जेकी असांजी टीम आहे, इन खे रिकॉर्ड करे थी या जेके सेट ते वेठा आहिनि ऐं जेके असांखे ॾिसनि था, अॼु वॾो ख़ुशी जो ॾींहुं आहे, ईद जो ॾींहुं आहे। इहो ईद जो ॾींहुं असां ईअं मल्हाईंदा आहियूं, मुस्लमान बाक़ाइदे ख़ुशी सां मल्हाईंदा आहियूं। इन में घणियूं ॻाल्हियूं यादि बि ईंदियूं आहिनि, पोइ ईद जूं तजुर्बात जे हवाले सां, पोइ पुठी ईद कीअं गुज़री, हे कीअं गुज़री। हर ईद पंहिंजे पंहिंजे हिसाब सां अलॻि अलॻि गुज़रंदी आहे। ऐं मूं वटि तमामु सुठा सिंगर हिते मौजूदु आहिनि, उन्हनि जी पूरी टीम मौजूदु आहे। एजाज़ ख़ासकली, अस्सलाम वालेकुम, ईद मुबारक। वालेकुम सलाम, ख़ैर मुबारक। तव्हांखे बि ईद जूं मुबारकूं ऐं उमिरि जूं तव्हांखे लख लख मुबारक। ख़ैर मुबारक, जज़ाकल्लाह। तव्हांजी साईं महबूब जो मुल्क दरियान नसीब जी ॻाल्हि आहे। ख़ासि करे वरी रमज़ान शरीफ़ जे महीने वरी रमज़ान जी पर्सनल महिरबानी कोन हुई इन ॻाल्हि जी, त दुआ उमिरो करे आई आहे। पर हाणे मूंसां गॾु ड्रामे में बि जेको असां बिल्कुलु असां ड्रामो बि कयो गॾु आहे, कयो सिंध जाई में, मूंखे इहा ख़बर कोन्हे त पहिरियों मुबारक मां ॾियां त नसीब जी ॻाल्हि आहे। नसीब जी ॻाल्हि आहे। बिल्कुलु। कीअं थी गुज़रे तव्हांजी? शुक्र अल्हम्दुलिल्लाह बाबा, रब साईं जा करम आहिनि। पंहिंजे बचनि सां ईद फर्स्ट क्लास गुज़रे पई, अलाह जा करम आहिनि। असां जग जहान जे लाइ बि दुआ घुरायूं त हर जहान जे बचनि में इहे ख़ुशियूं हुजनि जीअं असांजे बचनि में। अॻु में जग जहान जे लाइ ख़ैर जीवन दुआ घुरंदो आहे। बिल्कुलु इहो ई दुआ घुरायूं असां त जग जहान जे बचनि खे खनि जो ख़ैर, उन्हनि ॾे ख़ुशियूं कोन्हे सदके असांजे बचनि खे खनि ख़ैर, उहो असांजे बचनि खे। एजाज़ ख़ासि करे नंढो बि गॾु आहे, हमेशह ऑल द वे गॾु हूंदो आहे। बिल्कुलु आहे ऐं तमामु पाण बि तमामु सुठो ॻाईंदो आहे, तमामु सुठे तरीक़े सां। उन्हनि खे वरी मुबारकूं। ईद एक्चुअली आहे ॿारनि जी, न ईद सर ईदनि थियूं ॿारनि जूं। दुआ ईद असांजी बि आहे, ईद वठंदासीं। ॿारनि जी छो आहे, हमेशह जान छॾाईंदा आहियो। ॿार तोखे थोरी थो चवां, ॿार हिननि जा ॿार थो चओ, हुननि जा ॿार। हा सही, ज़्यादा मज़र सही आहे। तव्हां सभु ईद रहंदो न, हे सलीम छा ॻाल्हि कई, यादि थी वई न मूंखे। ईद ते ईदी न हुजे त ईदी जो मज़ो ईंदो आहे। इहो बसलात ॻाल्हि वठ भले, वॾा वेठा आहिनि, वठी वठ भले। पहिरां शो करे वठो। सही आहे, ईदी ॾियण वठण ॾाढो
नंढड़नि ॿारनि जूं हूंदियूं वेठो तो भैसां ईद इन्हनि जो बिल्कुलु बिल्कुलु यार वॾा त लाज़मी अल्हम्दुलिल्लाह मां पी बि आहियां वाह ओ माय गॉड माशाअल्लाह उनखे पोइ ख़बर हूंदी बस पोइ मां ई आहियां कहिड़ी बि ॻाल्हि न आहे थोरो प्लीज़ थोरो ख़ुशियुनि जा ॾिसो न केॾी ख़ुशियूं शुक्र अल्हम्दुलिल्लाह सभई ख़ुशि माशाअल्लाह शुक्र अल्हम्दुलिल्लाह हा अॼु रब जा इहे असां ते करम आहिनि। हा बेशक साईं इहे अलाह जा करम रोज़ा रखियासीं वरी हाणे रब साईं ईदूं करायूं इहे ख़ुशियूं शुक्र का अदा करणु घुरिजे शुक्र अल्हम्दुलिल्लाह ख़ुशकिस्मती आहे असल में पोइ ईद ते जेके न हुया हिन ईद ते न आहिनि कुझु अहिड़ा वीचारा दुनिया में हलिया विया असांखे उन्हनि खे बि यादि करणु आख़िर बाबा ई जान अॻे ईद ते असां आहियूं या अलाए न आहियूं ख़बर नाहे मुंहिंजी ख़बर मोहबत जो जहान आहे मोहबत करे माण्हू मोहबत में मज़ो आहे रहंदो पोइ हिते किरदारु हाय हाय वाह वाह बाक़ी लतीफ़ सेन जो आहे न सिटरूं त ही सभु हलण हारा कोन रहंदो को हिते वाह 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 साईं वाह वाह साईं सफ़र जारी आहे अॼु भला असांखे उस्ताद ईद वारे ॾींहुं छा थो ॿुधाए ईद वारे ॾींहुं बाक़ाइदा ॿुधाए थो कचहरी वचहरी थींदियूं तव्हां ॾिए छा तयारियूं मतिलबु छा शॉपिंग वग़ैरह तव्हां माई हिकिड़ी आहे फ़िलहालु हा साईं पोइ फ़िलहालु हाल वाल वठूं दुआ असां ॻाल्हियूं वेठा कयूं सॼो ॾींहुं ॻाल्हाईंदी तव्हां सां दुआ त शॉपिंग वॉपिंग जो हाल वाल ॾियो अल्हम्दुलिल्लाह शॉपिंग मां कई बिल्कुलु कई शॉपिंग जे बग़ैर ईद कीअं ईद थींदी यार बिल्कुलु इहा हक़ीक़त ऐं ॿारनि जी शॉपिंग कई हूंदी त एक्चुअली ॿारनि जी ईद थींदी आहे न त केॾो तंग कंदा एग्ज़ैक्टली ॿारनि जी जेको शॉपिंग थींदी आहे पोइ ॿार जेको आहिनि ज़िद कंदा आहिनि त मूंखे हे बि वठी ॾियो हे बि वठी ॾियो ऐं मज़ो बि ईंदो आहे हुननि सां गॾु इहा त हक़ीक़त तव्हां ॿुधायो तव्हां ईद जी शॉपिंग कई ईद शॉपिंग असांखे अहिड़ा 4-5 जोड़ा जेके शूट्स में पाईंदा आहियूं ॿियो हाणे कपिड़नि जो नंबर वठो शौक़ ई ख़तमु थी वियो पर मर्दनि जी शॉपिंग इलाही ईज़ी आहे शूज़ ऐं ड्रेस बस ख़तमु वधीक सैलून जेको सलून ते वञी मज़ो ईंदो सलून ते उहो बि साईं पाड़े वारो आहे जेको सस्तो आहे 100-150 में दाढ़ी वाड़ी ठाहींदो आहे बस बाक़ी माई लाइ इलाही डिफिकल्ट हूंदो आहे चूड़ियूं पोइ मैचिंग पोइ ड्रेस स्लीपर्स इलाही मुश्किल हूंदी आहे हिन में न साईं खे तजुर्बो सर तव्हां ॿारहं हाल वाल ॾियो ईद जो कीअं एक्सपीरियंस रहियो साईं शुक्र अल्हम्दुलिल्लाह ईद ॾींहुं त शॉपिंग जो एक्चुअली सर शॉपिंग त हाणे ज़ाहिर आहे ईद खां ॾिसो न रमज़ान शरीफ़ महीने में दर्जी कपिड़ा वठंदा कोन इन करे पहिरियों ॾेई छॾींदा आहियो बसि ॾियो जल्दी महीनो अॻु में ॾेई छॾींदा आहियो त तीअं पोइ हू बि वरी चवंदी यार कब लायो इहे हू चवण कंहिंखे न अॻु में एडवांस में ॾेई छॾियो एडवांस बुकिंग कराए छॾियो हा बिल्कुलु अजीत साहब तव्हांजो हाल तव्हांजो छा हाल आहे मूंसां कुझु अहिड़ी ताज़ी थी आहे हिन दफ़ो मुंहिंजा ॿार जॾहिं शॉपिंग ते वेंदा आहिनि नॉर्मली वेंदा आहिनि हा बिल्कुलु त पैसा एतिरा खपनि ठीकु आहे ॾेई छॾियो हिन दफ़ो कार्ड वठी आहे मूंखां अच्छा कार्ड खपे हिन दफ़ो बाबा छाजो कार्ड ईद कार्ड शादी कार्ड न कार्ड तव्हांजो खपे क्रेडिट कार्ड ॾियो डेबिट कार्ड ॾियो बाबा पैसा ॿुधायो की न असां कार्ड खपे कार्ड खणी आया अच्छा पोइ जॾहिं मूंखे मैसेज पाया टक 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 मां हल भणा कमु तबाह ये शॉपिंग वधीक ॿी कहिड़ी महंगाई बि थी वई आहे शुक्र करे फ़क़ीर साईं रिज़्क़ रोज़ी को मिले थी सो बचनि सदके बचनि सां कहिड़ा लेखा उन्हनि जे लाइ मिले थी त उहे भली खपाइनि न रिज़्क मिलंदो ई बचनि जे नसीब सदके में मिलंदो आहे बाबा बिल्कुलु तव्हां जी शॉपिंग कीअं कई छा बाबा साईं एक्सपीरियंस बसि रहियो आऊं घर हूंदो आहे मुंहिंजा कपिड़ा लटा बि वठो सॼो मां वञी पंहिंजे फैमिली में जवाले अच्छा तव्हां ॿुधायो कीअं एक्सपीरियंस रहियो ईद जी शॉपिंग करण लाइ तव्हांजी पंहिंजी फैमिली जी कीअं कई अल्हम्दुलिल्लाह ॾाढो सुठो एक्सपीरियंस रहियो पंहिंजे फैमिली सां गॾु पंहिंजे घर वारनि सां गॾु हमेशह मां पाण ई वेंदो आहियां शॉपिंग लाइ अच्छा अबू न वेंदो अबू जी शॉपिंग मां पाण कंदो आहियां अच्छा सभिनी जी शॉपिंग पाण कंदा आहियो मतिलबु लेडीज़ जी शॉपिंग जो बि जी जी एक्सपीरियंस न आहे अम्मी हूंदी आहे मूंसां पंहिंजी वाइफ गॾु हूंदी आहे अच्छा, उन्हनि सां गॾु उन्हनि सां विया गॾु हूंदा आहियूं जी जी सो वाह वाह तमामु सुठी ॻाल्हि आहे सर हे प्रोजेक्ट्स जे हवाले खां ॻाल्हि कजे कुझु तव्हांजा प्रोजेक्ट्स ईद ते आया या कुझु तव्हां ड्रामा ईद ते हिन ईद ते कोई प्रोजेक्ट कोन्हे को बाक़ी पुराणो प्रोजेक्ट हले थो ओ मिठी जेको केटीएन ते हले थो पियो बसि उहो भलो हिकिड़ो प्रोजेक्ट हो जेको ॿियो दफ़ो हलाइनि था हिते रमज़ान शरीफ़ में शुरू कयो त पहिरियों प्रोजेक्ट रमज़ान जो ओ मिठी जेको असां सिंजोरे में करे आयासीं ऐं तमामु ज़हीर मिर्ज़त जी जेको आहे ऐं तमामु हिकिड़ो भलो प्रोजेक्ट हुयो जेको बल्कि टियों दफ़ो थो हले मुंहिंजे ख़्याल में हा तमामु हिकिड़ो सुठो प्रोजेक्ट आहे हुन में मौलवी जो कैरेक्टर कयो हुन में ॾाढो भलो हिकिड़ो सर बड़ो साहब तव्हांजो हाल वाल तव्हां कुझु प्रोजेक्ट कयो या प्रोजेक्ट पाइपलाइन में प्रोजेक्ट इन महिल पेंडिंग में आहे केटीएन में आहे केटीएन में ऐं ॻाल्हियूं हलनि पियूं ऑलमोस्ट कंप्लीट आहे उहो शइ मे बि ईद खां पोइ करिणो पए इंशाल्लाह पोइ प्रोजेक्ट में गॾु कमु कयोसीं असां साईं सां कास्ट कयो ऐं तमामु सुठो हिकिड़ो प्रोजेक्ट हुयो हाणे वरी ॿुधाए थो त नओं प्रोजेक्ट ॾींदो हुन में वरी गॾु आहियूं छो जो प्रोजेक्ट ईअं करणु आसान आहे न नॉर्मल प्रोजेक्ट जिते को आइडियो हुजे हिकिड़ो बाक़ी मैसेजिस हुजे ऐं जेको उहो प्रोजेक्ट हुजे मां उन खे तलाश कंदो आहियां मां तलाश में रहंदो आहियां हमेशह ऐं सुठो अगरि हिकु डायरेक्टर आहे अगरि उहो मां बि आहियां चैनल ते कमु था कयूं मां उहो प्रोजेक्ट रखंदुमि टेबल ते त ॿियो डायरेक्टर सी लवाईंदो चवंदो यार ॾुखियो आहे असां कोन थींदो त मां खणंदुमि मूंखे ॾियो मां कंदो कयां चैलेंजेबल सही तव्हां ईद लाइ कहिड़ो कलाम कयो
कि अच्छा तयारी इलाही कई एल्बम पंहिंजा नओं आयो आहे स्पेशल ईद ते एल्बम कयो बिल्कुलु आहे गीत ॿुधाईंदासीं नवां जेके तव्हां बि त आहियो सिंगर, तव्हां बिला तव्हां जेको आहियो मूं वटि टाइम कोन हुयो न जे करे हिन दफ़ा ईद ते कोई प्रोजेक्ट कोन अॼु है ॿुधाईंदा हुया अॼु बि कोन ॿुधाईंदा आज बुश लाइव पुछदा अॼु लाइव कुझु न कुझु ॿुधंदासीं। माइक तो पई दुआ खां सर खास एजाज साहब गॾु आहे, एजाज साहब आहे त महफ़िल जो ऐं अॼु के ॾींहं जो स्टार्ट जेके एजाज साहब बिल्कुलु एजाज साईं जो बोल आहे ओहो वाह वाह ऐं तमामु बहितरीनु शाइरी एजाज साईं जी। ईद जो ॾियारो ऐं तव्हां सभिनि जे नाव जेके प्रोग्राम ॾिसनि पिया वाह वाह ऐं सभिनि खे ईद जूं लख लख वाधायूं हुजनि। बिल्कुलु वाह वाह। ऐं ईद जे ॾींहं ते हीअ असां बाबा एजाज साईं जो बोल आहे साईं। वाह वाह। वरी सोना कर सिंगार ॾिसां अॼु कीअं थो लॻे आऊं हुस्न ॻोल्हींदो आहियां ॾिसी हुस्न ॻोल्हींदो आहियां अरे हुस्न पंहिंजे खे निखार ॾिसां अॼु कीअं थो लॻे वरी सोना कर सिंगार ॾिसां अॼु कीअं थो लॻे हुस्न ॻोल्हींदो आहियां ॾिसी हुस्न ॻोल्हींदो आहियां हुस्न पंहिंजे खे निखार ॾिसां अॼु कीअं थो लॻे सिंगार जी चहिरो ॾेखार ॾिसां अॼु कीअं थो लॻे बस इनय सां हो बस इनय सां आवाह जो टही तो वेस इनय सां लबस इनय सां हो बस इनय सां तू गुलन फुलन सुर हो तू मुश्क खतन का सुर हो तो जो वठणो अथम हुबकार ॾिसां अॼु कीअं थो लॻे सिंगार जी चहिरो ॾेखार ॾिसां अॼु कीअं थो लॻे आऊं हुस्न ॻोल्हींदो आहियां ॾिसी हुस्न ॿोलींदो आहियां निखार ॾिसां अॼु कीअं थो लॻे वरी सोना कर सिंगार ॾिसां अॼु कीअं थो लॻे लगी तो खूब लगी तो महबूब सफा महबूब लगी तो जिया भी लगी तो खूब लगी तो महबूब सफा महबूब लगी छो न पाए अज भाकुर ए पर्दे हजाजा पे कर छो न पाए अज भाकुर ए पर्दे हजाजा पे कर लग सीने सां ॾेई प्यार ॾिसां अॼु कीअं थो लॻे सिंगार जी चहिरो ॾेखार ॾिसां अॼु कीअं थो लॻे आऊं हुस्न ॻोल्हींदो आहियां हुस्न ॿोलींदो आहियां हे हुस्न पंहिंजे खे निखार ॾिसां अॼु कीअं थो लॻे वरी सोना
कित जुल्फन खे तई संवारो गुलदस्तन खे तई मारो कित जुल्फन खे तई संवारो गुलदस्तन खे तई मारो एजाज तो ता बलहार दिसा अज कीअं थो लॻी एजाज तो ता बलहार दिसा अज कीअं थो लॻी आओ हुस्न ॻोल्हींदो आया ॾिसी हुस्न ॻोल्हींदो आया ओ दे हुस्न पंहिंजे खे ॾेखार ॾिसां अज कीअं थो लॻी वरी सोहणा कर सिंगार ॾिसां अज कीअं थो लॻी इलाही सुठो कलाम हो, इलाही मज़ो आयो ऐं सिंगार कीअं थो लॻे? ॾाढो सुठो थो लॻे मां तव्हांखे ॾाढो ख़ैर कीअं लॻो तव्हां सभिनीनि खे कलाम? मूंखे त इलाही ॾाढो ज़बरदस्त लॻो कर सोना सिंगार ॾिसां अॼु कीअं कीअं थो लॻे साईं बोली तमामु कमाल बिल्कुलु। साईं जे रहे पर साईं बिल्कुलु साईं को भंडारे तव्हांखे मैसेज ॾियणु चाहियो त ईद ॾियण ते तव्हां मैसेज ईद जो इहो आहे त मां त हमेशह इहो चवंदो आहियां त बाबा ईद जो ॾींहुं आहे मोहबत कयो सभिनी सां प्यार कयो नफ़रतूं सभु ख़तमु कयो भई वेछा जेको आहे सो इहे जेके आहिनि से तव्हां हिक ॿिए सां रखी वेठा इहे ख़तमु कयो महिरबानी करे ऐं ज़ाहिर आहे पंहिंजी क़ौम खे जेके असांजे क़ौम में जेके झेड़ा हलनि था इहे झगड़ा जेका सो इहे क़बाइली ख़ुदा जे वास्ते ऐं इहे जेके आहिनि से ख़तमु कयो मोहबतूं वॾे माण्हुनि सां प्यार कयो प्यार जी दुनिया ॾींहं ठही प्यार जे करे आहे। बिल्कुलु सर अज़ीज़ भुट्टो साहब तव्हां मुंहिंजा असांजी इजाज़त ॾियो त ॿ मैसेज आहिनि मुंहिंजा बिल्कुलु श्योर सर शार्ट मैसेज आहिनि पहिरियों त हिकिड़ो लफ़्ज़ आहे सॉरी हा सर इतो एग्ज़ाम्पल कंदा आहियूं हे ऐं मां नाराज़ आहियूं हिन खे मूं ते कावड़ा मूंखे हिन ते कावड़ा हिकिड़ो माण्हू सिर्फ़ु सॉरी चवंदो वरी ॻाल्हि मिली वेंदी सुलह थी वेंदी इहो मां पूरी दुनिया में मैसेज ॾियणु थो चाहियां त ज़हन में सॉरी रखो सॉरी थियण सां तव्हांजी इज़त घटिजे कोन थी हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त तव्हांखे माॻोतर में मां इज़त वठी ईंदुमि तव्हांजे गॾु नंबर 1 ऐं तव्हां ख़बर आहे त अहिड़ा काफ़ी ख़ानदान अहिड़ा काफ़ी दोस्त अहिड़ा काफ़ी रिश्ता टुटी विया आहिनि सॉरी जे करे सॉरी न कयूं उन न कई असां पहिरियों सवाल इहो जे करे बस ॿियो मैसेज इहो आहे त मां उन नौजवान नसल खे मैसेज ॾींदुसि जेके यंग जनरेशन आहिनि ऐं उन्हनि जे वालदेन खे उनखे मैसेज ॾियणी बेकार आहे मां इलाही मैसेज ॾिना आहिनि नौजवाननि प्रोग्रामनि में पर उनखे ॾियणु बेकार ॿुधे तूं ॿुधंदा कढी था ॾियनि वालदेन जी ज़िमेदारी आहे त पंहिंजे ॿार खे ॾिसो त काॾे वञे थो इहे बाइकनि ते विलियूं हणणु या मिसाज रॉन्ग अचणु स्पीड में निकिरी वञणु ज़िंदगी बर्बादु मां छोकिरा नौजवान टंगू भॼन ॾिठा आहिनि एक्सीडेंट ते ॾिठा आहिनि माना ग़लति तरीक़े सां ख़ासि कर चांद राति में इहे छोकिरा निकिरी वेंदा आहिनि समुंड ते मुंहिंजी पाण बाइक हुई मां कार ते निकितुमि ॻोठु मोटी आयमि त ख़बर पई बाइक चकनाचूर ठही पई आहे थाणे पई आहे छोकिरा ॿई गुज़ारे विया चोरी तालो भणी कढी विया माना मां हिते ॻोठु खणणु वियुमि त सुवालु इहो आहे त पोइ 4-5 साल पुराणी ॻाल्हि थो ॿुधायां जॾहिं मूंखे ॾुख ईंदो थियो मां पहिरीं कावड़ आई पोइ छोकिरो हॉस्पिटल में आहे हिकिड़ो त डेथ थी वई आहे हिकिड़ो हॉस्पिटल में आहे ऐं पीउ मां रोए वेठो हुयो ई हिकिड़ो पुटु मां सिर्फ़ु वालदेन खे मां इहो मैसेज ॾियणु थो चाहियां पंहिंजे पुट जी तवजो ॾियो औलाद मुंहिंजी बि आहे मां हिकिड़ो पुटु जो मां बि पीउ आहियां पर मुंहिंजो पुटु कॾहिं बि कंहिंखे ख़बर ई कोन्हे त कंदो छा आहे ॾेखारे मुलाक़ात कराए पंहिंजे कम सां रखंदो अहिड़े ग़लति रंगनि में न हूंदो अॼु उहो जर्मनी में आहे अलाह हुनखे हयाती ॾे उन चयो मूंखे बाबा इन मुल्क में मां न रहंदुसि बाबा छो हिते मतिलबु का ख़बर न आहे न को तरीक़ाकार आहे न को रूल एंड रेगुलेशन आहे माना कंहिंजी ज़िमेदारी आहे केरु ज़िमेदारी क़बूल करण लाइ तयारु ई न आहे शुरू में सॉफ्टवेयर इंजीनियर आहे हलियो मुल्क खां ॿाहिरि 2-3 साल थी जर्मनी में सेट आहे हुते सो मुंहिंजो चवण इहो आहे मैसेज मुंहिंजो ॿियो इहो हुयो वधीक तव्हां ॻाल्हायो सर बिल्कुलु थैंक यू सो मच फॉर बीइंग विद अस वंस अगेन तव्हांखे ईद जो लख वाधायूं सो वरी असांजा गेस्ट ईंदा रहंदा ऐं केटी जे तरफ़ां पूरी सथे तरफ़ां सभिनी ॾिसण वारनि खे ईद जूं लख वाधायूं हुजनि असां लाइ ब्रेक ॾेई वरी नवनि महिमाननि सां कचहरी कंदा ॾेखारींदा वञिजो रहिजो असांखे
ईद जी खुशियुनि में असां सां गॾु रहो, ईअं ई ईद इंजॉय कयो पंहिंजी फैमिली सां। असां वटि खोड़ सारा महिमान ईंदा वेंदा, हिन करे अॼु ईद आहे KTN ते, त मूंसां गॾु मज़र बि मौजूदु आहे, नवां गेस्ट बि आहिनि, त हुननि जो इंट्रोडक्शन मज़र कराईं। हा बिल्कुलु। अॼु न हमेशह हिकिड़ी ॻाल्हि कजे त कैरियर जी ॻाल्हि कजे त असां वटि नौजवान मोर देन आई बिलीव कि पूरी दुनिया में असांजो वाहिद मुल्क आहे जंहिंमें नौजवाननि जो रेशो वधीक आहे। आई बिलीव कि 55% खां अबव आई बिलीव कि 65% हूंदो। त खोड़ सारा नौजवान जेके इलाही मल्टी टैलेंटेड आहिनि, जिन पंहिंजी ज़िंदगीअ में कंहिं न कंहिं फील्ड में को न को टारगेट अचीव कयो आहे। माना जेकॾहिं असां IT जी ॻाल्हि कजे, e-कॉमर्स जी ॻाल्हि कजे, बिज़नेस मैनेजमेंट जी ॻाल्हि कजे, ऐं ॿिया खोड़ सारा शोबा आहिनि। अक्सर करे असां वटि फोकस छा हूंदो, या त डॉक्टर थियणो आहे, या त इंजीनियर थियणो आहे, या त समथिंग एल्स ईअं ई थियणो आहे। माना कुझु कारोबार ते माण्हुनि जो घटि रुझान वियो, ऐं कुझु अहिड़ा माण्हू बि आया जिन हिकिड़ी पंहिंजो हिकिड़ी कंपनी, पंहिंजो हिकिड़ो ट्रेंड सेट कयो, इस्टेब्लिश कयो, ऐं हिन में को बि शक न आहे त अॼु असां हिकिड़ो जो गेस्ट आहे नोमान अमजद साहब, जेको आहे 2014 में कराची यूनिवर्सिटी जो ग्रेजुएट आहे, जंहिंजी डिग्री मैनेजमेंट ऐं e-कॉमर्स में आहे, ऐं जेका हिन वक़्तु हिकिड़ो ब्रांड हलाए थो जंहिंजो नालो आहे डी कोड इंट्रोड्यूस थी आहे 2020 में आई बिलीव। ऐं हिकिड़ी वॾी अचीवमेंट आहे। ऐं जेके बि मतिलबु ॿाहिरी मुल्कनि में जेके शयूं मोकिलियूं पियूं वञनि, उन्हनि खे हिते असेंबल करे जेके इंटरनेशनल TORs जंहिंखे चयूं था, SOPs चई वञनि था, ISO सर्टिफिकेशन आहे, ॿियूं खोड़ सारा जी FDA आहे, ॿियूं खोड़ सारियूं शयूं आहिनि, उन जे मुताबिक़ जेके शयूं हिते तैयार करे ॿाहिरि मोकिलियो, त इहा असांजे नौजवान लाइ हिकिड़ी तमामु वॾी ॻाल्हि आहे। नोमान भाई खे वेलकम। नोमान भाई कैसे हैं आप? ठीक ठाक? अस्सलाम वालेकुम, कैसे हैं? So it's such a wonderful, personally I like it because I believe in marketing, I believe in business, I love business. So Thank you very कराची much. KU से हैं तो मुझे एक अपना ये सी फील हो रही है कि जी, बहुत बहुत वंडरफुल शुक्रिया आइडिया। आपका। फर्स्टली तो आई एम वेरी थैंकफुल कि आपने मुझे यहाँ पे ऑनर दिया। यू वेलकम। और जैसे कि ईद है तो मैं ये कहना चाहूँगा तमाम नाजरीन से, पहले तो ईद मुबारक कहना चाहूँगा कि बहुत बहुत ईद मुबारक आपको, हमारे KTN की तवज्जो से भी और हमारी कंपनी डी कोड की जानिब से भी तमाम पाकिस्तान को ईद मुबारक का मैसेज देना चाहूँगा। और सेकेंडली मैं थोड़ा सा यहाँ पे एक चीज़ आपको बताना चाहूँगा कि हमारा जो बेसिकली मोबाइल फ़ोन जो है, दिखने में एक चीज़ है कि एक सिंपल सी एक मोबाइल डिवाइस होती है जो कि कंज्यूमर हैंड पे भी लगता है कि यार मैंने एक मोबाइल फ़ोन परचेज़ किया है, बट वो मोबाइल किस तरह से बिल्ड होता है, क्या उसका प्रोसेस रहता है, ठीक है, वो एक बहुत एक स्टोरी है उसके पीछे। पहले हमने जब 2021 में हमने स्टार्ट लिया डी कोड का, और फैक्ट्रीज़ की हमारी कराची में ही है, तो स्टार्टअप से जब हमने इसको लिया है और हम जनरेशन 1 पर आए, जब बोल्ड की हमारी सीरीज़ थी और सिग्नल की सीरीज़ थी, जनरेशन 1 हमने स्टार्ट किया, बोल्ड 1 था, सिग्नल 1 था, दैन जनरेशन 2, और अब हम अल्हम्दुलिल्लाह जनरेशन 3 पे काम कर रहे हैं, और मोस्ट प्रॉबली आफ्टर ईद हम जनरेशन 4 भी लेकर आने वाले हैं। एक्चुअली जैसे फोर्थ जनरेशन हम मेडिकल लैंग्वेज में सुनते हैं, लेट्स सपोज भाई वो ये वाला ग्रुप है, दिस इज फोर्थ जनरेशन। जी जी, यू आर टॉकिंग अबाउट द फर्स्ट, सेकंड, थर्ड एंड फोर्थ जनरेशन। IT में भी, मोबाइल में भी फोर्थ जनरेशन है। बिल्कुल। होता ये है कि क्योंकि ज़ाहिर है आप देखें टाइम के साथ साथ चीज़ें चेंज होती रहती हैं। एग्जैक्टली। अब सॉफ्टवेयर अपडेट होते रहते हैं इसमें, और भी चिपसेट अपडेट होते रहते हैं, ठीक है, बहुत सारी चीज़ें होती हैं, क्योंकि कस्टमर का जो फोकस होता है, जो मार्केट का कंपटीटर होता है आपका, उसको आपको मद्देनज़र रखते हुए साथ में उसके चलना पड़ता है, ठीक है। हमारा जो स्लोगन है वो यही है कि हम जो है एक अच्छे रेट्स के अंदर कस्टमर को एक कम रेट्स के अंदर एक अच्छी डिवाइस प्रोवाइड करें। अच्छा, प्रोवाइड में एक प्रोवाइड तो करें, मतलब ये यहाँ बैठ के आप बाहर एक्सपोर्ट कर रहे हैं? नहीं, अभी फिलहाल हम असेंबल यहीं कर रहे हैं और यहीं अपनी पाकिस्तानी मार्केट हम कैप्चर कर रहे हैं। अच्छा, कर रहे हैं राइट जी। हम मार्केट में हैं, अवेलेबल हैं इजीली। हमारे पास जो है कस्टमर केयर सेंटर भी मौजूद हैं, कराची में है, सदर मोबाइल मार्केट में, इसी तरह लाहौर में है, रावलपिंडी में है। अब हमने रिसेंटली फैसलाबाद में भी ओपन किया है। तो हमारी जो मार्केट है वो यही है कि हम चाहते हैं कि ओवरऑल पाकिस्तान के अंदर, क्योंकि जो भी कस्टमर आपका अदर ब्रांड लेता है तो वो पाकिस्तानी ब्रांड लेना चाहिए, उससे लेना चाहिए ना उसे। जी बिल्कुल। तो एक जो ट्रस्ट डेफिसिट है, व्हाट इज द एक्चुअली पर्पस क्या है? एक्चुअली वो वही चीज़ आप बना रहे हो, तो प्रॉब्लम क्या है? पर्पस यही है कि हमारे पास जो चीज़ है, हम समझते हैं कि हम एक कम पैसों के अंदर एक अच्छी डिवाइस कस्टमर को दे रहे हैं, ठीक है। एक तो ये कि पाकिस्तानी ब्रांड है आपका, हम पाकिस्तान को प्रमोट कर रहे हैं, लाइक आपका हर चीज़ पाकिस्तानी है इसमें किसी किस्म की कोई चाइनीज़ इन्वॉल्वमेंट नहीं है आपकी, ठीक है। अदर कंपनीज जो भी हैं वहाँ पे चाइनीज़ इन्वॉल्वमेंट रहती है, बट हमारे पास हमारी वाहिद फैक्ट्री है जिसके अंदर कोई चाइनीज़ इन्वॉल्वमेंट नहीं है अभी तक, ठीक है। अल्हम्दुलिल्लाह हमारे पाकिस्तान में टैलेंट की कमी नहीं है, ठीक है। हमारे पास बिल्कुल, हमारे पास अभी जो इंजीनियर हैं, हमारे पास प्रोसेस इंजीनियर होता है, इसमें हमारा प्रोडक्शन इंजीनियर होता है, मशीन इंजीनियर होता है, इसके अलावा क्वालिटी इंजीनियर होता है, तो तमाम तर इंजीनियर जो है हमारे अपने पाकिस्तानी लड़के हैं,
जो कि अपनी ही हमारी कराची यूनिवर्सिटी से हो गए, NED यूनिवर्सिटी से हो गए, और इकरा यूनिवर्सिटी से, दाऊद यूनिवर्सिटी से, तो तमाम तर जितने भी हमारे पास हैं इंजीनियर्स वो सब पाकिस्तानी लड़के हैं और पाकिस्तान में टैलेंट मौजूद है। तो हम एज अ कंज्यूमर कैन वी आस्क यू द क्वेश्चन एज अ कंज्यूमर? जी पूछ सकते हैं, बिकॉज यू आर द मैन्युफैक्चरर, यू आर, बिकॉज यू कम विद अ वेरी बिग आइडिया। मतलब मुझे पर्सनली आई शुड मतलब सपोर्ट यू बिकॉज बीइंग आर्टिस्ट। तो ये दुआ तुम मैं पूछना चाहती हूँ कुछ, दिस इज वंडरफुल आइडिया। आई फिर मुझे जो सवाल इसमें मिलेंगे, क्योंकि मैं भी सुन रही हूँ नॉलेज पे, क्योंकि ये जो है ना डिकोड बड़ी बात है, अगर ये यहाँ से कर रहे हैं तो मतलब वी शुड प्राउड ऑफ यू, वी शुड अप्रिशिएट कि कंज्यूमर की जो डिमांड्स होती हैं, तो यू नो आजकल देखिए कंज्यूमर की जो डिमांड है, फर्स्टली अगर कोई भी बंदा अपनी इन्वेस्टमेंट करता है, ठीक है, हमारा जो टास्क ऑफ मार्केट है वो हमारा यही है कि हम चाहते हैं कि हमारी डिवाइस एक जो है नॉर्मल जो है पर्सन उसके पास भी हो, और हायर लेवल पे भी हमने अपनी डिवाइस, हमारे जो रेट हैं, जो स्टार्टिंग रेट है हमारे वो बड़े रीज़नेबल हैं। हम अभी स्टार्ट कर रहे हैं, जैसे हमारा अभी जो कम प्राइस का जो रेट है वो सिग्नल 3 लाइट का रेट है, जो कि 21,000 रुपीज़ का है, 4 GB रैम 64 GB रोम के साथ। जी स्मार्टफोन, वी टॉक ओनली स्मार्टफोन, वी आर असम्बलिंग ओनली स्मार्टफोन राइट नाउ इन पाकिस्तान, नॉट असम्बल एज अ फीचर फोन्स। सब फीचर्स हैं, सब चीज़ें हैं जी। फीचर फोन्स जो हैं वो कीपैड जो फ़ोन होते हैं उनको फीचर्स फ़ोन कहते हैं। तो हम जो स्मार्टफोन पे ही काम कर रहे हैं अल्हम्दुलिल्लाह। अभी तक हम जो है 21 से लेके अब तक हम 11 अपने मॉडल जो लॉन्च कर चुके हैं मार्केट में, ठीक है। सो हमारा जो यही टास्क है कि हम चाहते हैं कि हमारे कम पैसों के अंदर कस्टमर को एक अच्छी डिवाइस जानी चाहिए। उसमें जो मेन कस्टमर की डिमांड होती है, कस्टमर की डिमांड यही रहती है कि आपके मोबाइल के अंदर जो है कैमरा अच्छा होना चाहिए, आपकी बैटरी टाइमिंग अच्छी होनी चाहिए, सॉफ्टवेयर का इशू नहीं होना चाहिए, कोई हैंगिंग इशू ना आए उसके अंदर। तो उसका एक पूरा क्वालिटी का हमारा अपना स्टैंडर्ड होता है, SIP होती है जिस पे हम फॉलो करते हैं, और क्वालिटी के ऊपर किसी भी किस्म का कोई कॉम्प्रोमाइज़ नहीं किया जाता। वाओ दैट्स कूल। अच्छा, बीइंग मैं सब चीज़ों को हटा के पूछना चाह रहा हूँ मैं, फिर आप भले पूछें दुआ कि आपको चैलेंजेस क्या आ रही हैं? मतलब एक तो फर्स्ट टाइम दिस हैज हैपेंड, बट वी हेard द बिग नेम ब्रांड्स लाइक एप्पल हो गया, नोकिया हो गया, सैमसंग हो गया, यू आर कॉम्पीट विद देम। जी। सो किस किस्म की चीज़ें आपको सामने करते हुए प्रॉब्लम्स आ रही हैं? देखिए हमें अल्हम्दुलिल्लाह अभी तक जैसे आपको पता ही है कि कंट्री का जो सिनेरियो चल रहा है इकोनॉमिकली, और यही एक चैलेंज होता है कि ज़ाहिर हम भी चाहते हैं कि हम अपने बिज़नेस को ग्रोथ करें और बिज़नेस बढ़े, ठीक है, और मार्केट बढ़े उसकी और डिमांड आए। तो जब मार्केट इसी तरह होगी आपकी कि जब आपका जो है कंट्री जो आपकी स्टेबल होगी, आपके पास जो है बिज़नेस आएगा और आपका ट्रस्ट लेवल जो है इंटरनेशनली बिल्ड होगा, तब आपके पास जो है चीज़ें बिल्ड होना शुरू होंगी। बिल्कुल सेम ही क्वेश्चंस थे जो आपने भी किए। Sure you want to ask anything? You can ask anything. अगर कोई पूछ आपने पूछा वही क्वेश्चंस मेरे। देखिए मैं आपको एक चीज़ बताता हूँ कि हम ऐसा समझते हैं कि शायद जो है एक सिंपल सी एक डिवाइस होती है जिसको कंज्यूमर जाता है मोबाइल में, उसके जो है अपने पैसे पे करता है और बॉक्स पैक एक चीज़ मिल जाती है, बट उसका जो प्रोसेस है वो बहुत लंबा प्रोसेस है। एक डिवाइस आपकी तकरीबन 90% हमारे पास जो कन्वेयर पे होते हैं उनके हाथ से गुजरते हुए तब जाके आपके पास वो आती है। उसमें एक पूरा एक प्रोडक्शन का प्रोसेस होता है, प्रोडक्शन साइट्स के अपना रोल होता है, फिर उसके बाद क्वालिटी के हमारे पास स्टेप होते हैं, क्वालिटी 1 होता है, क्वालिटी स्टेप 2 होता है, स्टेप 3 होता है, देन जाके फिर वो पैकिंग लाइन पे आता है, ठीक है। तो उसका एक हमारे पास जो चेक एंड बैलेंस है वो बड़ा स्ट्रॉन्ग है, ठीक है। हम ये चाहते हैं कि हमारा कस्टमर साइड से कोई भी ऐसा डिफेक्ट ना हो जो कि हम अपने पास से उसको रेज ना कर पाएँ। जैसे आजकल जो बड़ा इशू यूनिवर्सल जो बड़े जो सॉफ्टवेयर हाउसेज जो मार्क की बात करें, तो हम लोग गूगल की बात करें तो प्राइवेसी पॉलिसी का बड़ा इशू है। तो हाउ अबाउट द वो आपके देखिए हमारी जो कंपनी है वो PTA से रजिस्टर्ड है, ठीक है, और गूगल की इसमें जो है हम लोग ऑलरेडी जो है करते हैं इसमें, ठीक है। गूगल आपका जो है एक लाइसेंस है वो तो, और जो PTA से होता है तो वो हमारा अप्रूव्ड है, क्योंकि हम एक कंपनी लेके बैठे हुए हैं और उसमें जो है PTA अप्रूव हमारी डिवाइसेस हैं, 1 ईयर वारंटी के साथ हम मार्केट में सेल करते हैं इससे, ठीक है। तो ऐसा कोई चीज़ नहीं है इसमें। हाँ, सॉफ्टवेयर के हवाले से ये कि हमारी अपनी यहाँ पे सॉफ्टवेयर जो है इंजीनियरिंग टीम भी बैठी हुई है, ठीक है, सॉफ्टवेयर इंजीनियरिंग टीम भी बैठी हुई है जो कि सॉफ्टवेयर टेस्टिंग के बाद उसके बाद जब कोई भी हमारा मॉडल आता है जिसको हमें बिल्ड करना होता है तो उससे पहले हमारी पूरी अपनी एक रिलायबिलिटी लैब है पूरी बनी हुई, जिसमें हम उसकी रिलायबिलिटी को चेक करते हैं कि आया इसको ये मार्केट में जाने के काबिल है भी या नहीं है, और उसकी क्या उसकी जो है
साइड इफ़ेक्ट क्या हो सकते हैं, क्या चीज़ें उसमें ऐसी हैं जिसको हम मज़ीद इम्प्रूव करवा सकते हैं ऑर्डरिंग करने से पहले, ताकि हम अगर कोई भी चीज़ ऑर्डर करते हैं और हमारे पास आती है तो उसको हमें जो है डायरेक्ट असम्बल करना होता है। तो असम्बलिंग से पहले का जो प्रोसेस होता है वो थोड़ा सा क्रिटिकल प्रोसेस होता है, उससे जो है हमारे पास चैलेंजेस होते हैं उसमें, तो वो जो भी चैलेंजेस होते हैं वो हम मेक श्योर करते हैं उसको ऑर्डरिंग से पहले। अच्छा, अगर कोई ऐसे रेंडमली ऐसे पूछूं कि आपकी प्रोडक्ट में वो कौन सी खास बात है जो दूसरों में नहीं, जस्ट मैं अपनी प्रोडक्ट की sake of the marketing, I can sell you idea, but just इस मार्केटिंग पॉइंट से पूछ रहा हूँ। देखें, फर्स्टली तो एक चीज़ है, कोई भी ब्रांड है अपना, हर बंदा ही कहता है कि हमारा ब्रांड बहुत अच्छा है, लेकिन मैं डिकोड को इसलिए पर्सनली लाइक करता हूँ कि हमारा जो रिलायबिलिटी लैब है, अगर मैं आपको एक वीडियो है वो भी शेयर करूँगा हमारी रिलायबिलिटी लैब के हवाले से, तो हमारे पास रिलायबिलिटी का एक बहुत क्रिटिकल पीरियड है जिससे मोबाइल को गुजारा जाता है। ठीक है, अगर वो डिवाइस उस मोबाइल क्राइटेरिया को प्रोसेस से गुजर के उसको पास करता है तो देन हम उसकी ऑर्डरिंग करते हैं। तो यही एक बेस्ट चीज़ है, क्योंकि ज़ाहिर है बहुत सारी कंपनीज़ हैं जो कि रिलायबिलिटी लैब पे नहीं डिपेंडेंट होती। ठीक है, हमारे पास अपनी रिलायबिलिटी लैब है जो कि PTA की एक फॉर्मेलिटी है, उसको हम फुलफ़िल करते हैं। ठीक है, और अल्हम्दुलिल्लाह हम उसमें सक्सेसफुल हैं। और डिकोड इसलिए बेस्ट है क्योंकि ज़ाहिर सी बात है एक IPS डिस्प्ले के साथ एक अच्छा फ़ोन प्रोवाइड कर रहा है। नई मार्केट को कैप्चर अगर करना है हमें, तो ज़ाहिर सी बात है हम चीज़ अच्छी देंगे आपको। हम ऐसी चीज़ दे रहे हैं जो कि कंज्यूमर हैंड पे हो, और हमारा जो आपके पास अगर कोई मॉडल हो तो मैं आपको दिखा सकूं कि हमारे पास सिग्नल 3 का जो सीरीज़ है वो मार्केट में अगर कोई सेल करता है तो उसको कॉल करते हैं पाकिस्तानी आईफोन। अच्छा, लेट्स सी, वी विल ट्राई बिकॉज आई एम आल्सो एप्पल यूज़र, सो सिंस लाइक मैं 4 से यूज़ कर रहा हूँ तो आई वुड लव, मैं इस वजह से यूज़ करना चाहूँगा कि आप कराची यूनिवर्सिटी से हैं, अपने हैं, और ये एक अपना सा ब्रांड लग रहा है। बिल्कुल। तो मैं तो इसको बड़ा ऑन भी करूँगा। बिल्कुल। और शी इज़ अ बिग इन्फ्लुएंसर, आई एम आर्टिस्ट, और ये बड़ी इन्फ्लुएंसर से ऑलरेडी ये ज़रूर हम लोग ट्राई करेंगे, बताएंगे। और थैंक्स फॉर कमिंग, आप आए, बहुत बहुत शुक्रिया आपका। उन सां गॾु वक़्तु थियो हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक, जो ब्रेक खां पोइ वरी हाज़िर थींदासीं तव्हां जे साम्हूं। वेलकम बैक टू KTN स्पेशल ट्रांसमिशन में खूबसूरत ट्रांसमिशन, खूबसूरत माण्हुनि सां गॾु तव्हांखे वरी ईद जे ॾियारे भलीकारूं, ईद जे ॾियारा में ख़ुशि आमदी तव्हांखे, ऐं हर को उमेद त जेके जिते हूंदा ईद मल्हाए रहंदा। अॼु जे प्रोग्राम में असां सां मलिक हाई स्टोर ऐं ब्यूटी प्रोडक्ट्स टपाल मेज़बान मरहबा शरबत गुलबार वारा असां सां गॾु आहिनि। गुलबार तव्हां वांगुरु आहिनि, शरबत बि तव्हां वांगुरु आहिनि, ब्यूटी प्रोडक्ट्स तव्हां जूं आहिनि। सो मलिक असां सां गॾु आहे। तव्हांजे भर में शायदि न पियो आहे, मुंहिंजे भर में पियो आहे मलिक। सो मलिक इज़ अमेजिंग। हा, सो बिल्कुलु अॼु असां सां ॿिया हिकिड़ा ॾाढा सुठा महिमान गॾु आहिनि, कचहरी कंदासीं ऐं तमामु। अच्छा, सच पुछो त ॿ वॾा नाला आहिनि, मतिलबु जेकॾहिं अपार्ट फ्राम मस्ती मज़ाक खां अलावा जेकॾहिं जिन पंहिंजी फील्ड में हिकिड़ो वॾो नालो कमायो, अलाए केतिरा आर्टिस्ट, हिकिड़ो डायरेक्टर असां सां गॾु आहे जंहिं अलाए केतिरा आर्टिस्ट मुतारिफ़ कराया, मतिलबु यू नेम इट, सखर, शिकारपुर, लाड़कानो, हैदराबाद, कंदरकोट, कश्मीर, घोटकी, रड़की, डरकी, अलाए किथां किथां आर्टिस्ट जिन खे हिकिड़ो ब्रेक ॾिनो, जिन खे सेखारियो, ऐं मां बि हिकिड़ो आहियां जंहिं माना ड्रामो हुन सां गॾिजी कमु कयो आहे मां बि। ऐं ॿियो जेको आर्टिस्ट आहे डेफिनेट इंटरनेशनल लेवल जो आर्टिस्ट आहे, आई डोंट नो उनखे अलाह साईं उनजी बि ॿुधंदो, वॾो हिकिड़ो आर्टिस्ट आहे, जेॾो वरी आर्टिस्ट वॾो आहे एतिरो ई तबियतनि, मिज़ाज, नियतनि जो साफ़ माण्हू आहे। असां ॿ गॾु आहिनि, तमामु मोस्ट सीनियर आर्टिस्ट, तमामु रेस्पेक्टेबल, असां सां गॾु आहिनि। वाहिद रज़ा साहब खे वेलकम चऊं था, भलीकार चऊं था। ईद जूं तव्हांखे साईं वॾी महिरबानी, लख कुर्ब ईद जूं तव्हांखे, ऐं जेकी बि असां सभु ॾिसंदड़ आहिनि सभिनी खे ईद जूं लख लख वाधायूं ऐं तारीफ़ पहिरियों भेरो। साईं गुरूर न कजे। अदल गबोल ॿियो अदल साहब सां, अदल साहब बि मूंखे कॾहिं कॾहिं मूंखे चवंदो आहे मज़हर खे चओ त जेको प्रोमो अथसि उन तव्हांखे बि ईद जूं वाधायूं। महिरबानी, तव्हां सभिनि खे ईद जूं वाधायूं, जेके बि आहिनि जेके ॾिसनि था सभिनि खे। मां अक्सर टिप्स तव्हांखे ॾींदो आहियां। हा, त डुक न प्रोमो में, त प्रोमो जेको तव्हां ठाहियो था भॼो था उन में भॼो छो था? हा, हाणे तव्हां भरी सघो कोन था पाण, तव्हां वरी मूंखे जवाबु न ॾिनो अॼु ताईं। मां तव्हांखे भरी कोन थो इन करे असां सां ॿियो गॾु आहे जेको सर तव्हां इहो वाहिद रज़ा साहब 2 मिंट थोरी इजाज़त हुजे। बिल्कुलु बिल्कुलु। वाहिद रज़ा कीअं आहियो, ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु आहे, लाजह साण, तव्हां ॿुधायो, ख़ुशि लॻा पिया। पेंट शर्ट पाए आहियो छो भला ईद ॾींहं ते?
असल में कपिड़ा कोन हुअसि। ॾिसो न मॉडर्न वॻा हूअं पायूं था मॉडर्न ईद ईद जे ॾींहुं ईअं थींदो आहे जो माण्हू थोरो चेंज ॾींदो आहे अच्छा तव्हां त हूअं वॻा पायूं था त हे थोरो चेंज ॾिनोसि मॉडर्न थी आयो तव्हां न इन जे हवाले सां डायरेक्टर गॾु आहे फैमिली बि ॿार मॉडर्न थी आया न मां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो असुल ॻाल्हि इहा आहे डायरेक्टर बि गॾु वेठो आहे हिन सदाईं मूंखे सलवार खमीस में ॾिठो आहे पैंट शर्ट में ॾिठो आहे ख़बर आहे नओं ड्रामो बि करे थो हिन ड्रेस में ॾिसंदो त ॿुधाए रहे सोचींदो कहिड़ो कैरेक्टर हिन ते जज कंदो यार ई कैरेक्टर इन जे लाइ मां सम्झां थो ई खणंदो मूंखे ड्रामे सही लुक ॾिसो था लुक लुक अचे थो डायरेक्टर लुक अचे थो मूंखे चवां नथो पुराणे माना फिल्म में अदीब जेको हूंदो विलन हा लुक हकीम वारो लुक थो ॾे मूंखे कंहिं हकीम वारो हकीम न हूंदा हाणे हिकमत कई आहे बि सही आहे बि सही आहे हा हाणे हिकमत कई अथमि शुरू हा हुन कमु न हलियो डायरेक्शन में कमु न हलियो डायरेक्शन में बि हले पर असुल में हिन जी ॻाल्हि तव्हां ॿुधायां ड्रेस जी ईद जे अक्सर माण्हू पाईंदो आहे सलवार कमीज़ शलवार हमेशा असां ईअं ई पाईंदा आहियूं अलाए मॉडर्न थी विया आहिनि ॿार मॉडर्न थी विया आहिनि ही पैंट शर्ट पायो आहे जो हिन पाड़े मां वीचारे वठी अचे न चेंज त ॾिबो आहे न ज़ाहिर आहे ज़रूरु चेंज ॾिबो आहे हे तव्हां बि चेंज ॾिनो आहे वॾो ईद जी ॾींहुं त मिठाई न रखी आहे यार को ईंदो आहे को महिमान को खणंदो आहे को हथु मिठो कंदो आहे महांगी थी वई आहे एॾी महांगी थी वई आहे तव्हां खणो कसम जो तव्हांजी ख़िदमत न थी आहे मां हिते दुनिया ॾिसे न दुनिया ॾिसे न फुकणा आहिनि मिठाई कहिड़ी दर तव्हांजो जेको टेस्ट को अहिड़ो आहे त अलाह ख़बर आहे इन सां असांजो दिलचस्पी न आहे दिलचस्पी न आहे ॿारनि सां तव्हां पुछो कुझु मां त हाणे छा मां त न ॻाल्हाईंदुमि भाई सां कीअं गुज़रे पई तव्हांजी ईद ईद माशाल्लाह सुठी गुज़रे पई शॉपिंग वग़ैरह कई शॉपिंग वग़ैरह ज़ाहिर आहे कईसीं तॾहिं त हे ॻाल्हाए शॉपिंग बि कईसीं पाण बि कईसीं ॿारनि खे शॉपिंग कराइसीं अक्सर त ईद ते बिल्कुलु पाण ई वेंदासीं बाक़ी पाड़े वारा त कोन वठी एक्चुअली जेको फैमिली तव्हां पाड़े वारा तव्हां कराईंदा ॿियनि खे सॉरी तव्हां वेंदव ज़ाहिर सी ॻाल्हि आहे पाड़े वारा तव्हांजी फैमिली खे कोन वठी वेंदा मसलो हे आहे लास्ट ईद या ख़बर कान्हे ऐं इन ईद ते डिफरेंस तव्हांखे छा लॻो डिफरेंस ॿियो कुझु न लॻो साईं हिकिड़ी शइ डिफरेंस इहा लॻी त वॾी महांगाई जंहिं शइ ते हथु रखूं पिया छिरक पियो निकिरी वञे जिते असांखे 4 वॻा वठणा उते 1 वठूं पिया 2 वठूं पिया अॻु में दुकान न वठंदो हाणे फुटपाथ था वठे हाणे ॾिसो इहो पुछा कयो मूंखे तूं पाण ॾिठो या कान्हे चवण ते या तव्हां हिन ॿार ॾिठा न इहो पुछा कयो त न मां अदल मां हे मुसाफ़िरी तव्हां सां हलंदी रहंदी ईद आहे त तव्हांखे डिफरेंस छा लॻो मूंखे छा लॻो ईद जी शॉपिंग में डिफरेंस छा लॻो त पहिरां वारी ईद जेको वई आहे हिन ते छा फ़र्क़ु आहे असुल में छा आहे त असां ईद जी शॉपिंग महीनो पहिरें करे छॾींदा अच्छा हा छो जो असांखे ख़बर आहे महांगाई थींदी ही वीचारा फुटपाथ था वठंदा आहिनि असां दुकान था वठूं अच्छा ईदी ॾेई आया आहियो हा ईदी त ॾिबी आहे हाणे ईदी ॾियण वारनि मां आहियूं अॻे वठण वारनि मां हूंदा हुआसीं अॻे न हिनखे इलाही टाइम थियो आहे जॾहिं तव्हां जवान हुयो मां भले जवान उन टाइम खां तव्हां हाणे जवान न हाणे त हीअ मुंहिंजे ख़्याल में भला ठीकु आहे हा ठीकु आहे न आयो ठही त ख़ैर आहे न आयो ठही त ख़ैर न आयो ठही त पाण में भई ठहनि ई नथा मसलो छा आहे अलाए सम्झ में ॻाल्हि आहे सवाल जी 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 फर्स्ट जेको तव्हांखे ईदी मिली जी हो केतिरी मिली हुई ओ यादगार ईदी हूंदी आहे हूंदी टकनि में टकनि में पैसनि में हा बिल्कुलु आननि में छो जो हो दौर हुयो मुंहिंजी अलाह जी महिरबानी सां 60-61 साल उमिरि आहे इन जे करे असां पोइ बि तव्हां हिनखे पोड़ा था चओ न ही त मुंहिंजे अॻियां नंढो थी वॾो थियो हो त ॻाल्हि बिल्कुलु सही आहे ही मूंखां वॾो आहे अच्छा हा वाकई चई सघे थो ख़बर आहे न मां जेको ॻाल्हायां थो सम्झे थो त जेको विच में घुताणे थो ज़ाहिर मूंखे हणंदो जेको चए थो न टकनि जो ऐं हीउ वाक़ई पुराणे दौर जो आहे असां हिन जे करे हिनखे नालो अदल गबोल न हिन टके जा माना टके जा माना उन दौर जा ही पाण महांगो आहे टका अञा बि आहिनि हलनि हा हलनि था घुमनि था वेठा आहिनि ॻाल्हाइनि था टकिया माण्हू जेके फुटपाथनि लाइ वठनि बिल्कुलु न उहो त हाणे मस्ती मज़ाक पाण वॾा आर्टिस्ट आहिनि वॾा सिंधिया नाला आहिनि मुंहिंजो दोस्त आहे पुराणो असांजी शुरूआती दौर जेको आहे सो इन चैनल खां गॾु थियो
ऐं शुरूआत खां वठी गॾूं घणो वक़्तु गॾु रहण सां ईअं थींदो आहे जीअं असां सां बिल्कुलु अंडरस्टैंडिंग थी वेंदी आहे। हा तव्हां ॿुधायो फर्स्ट जेको ईदी तव्हांखे मिली घणी मिली हुई ऐं एक्साइटमेंट छा हुई? बाबा साईं असांजो शुरूआती जीअं तव्हां अदा ॻाल्हि कई साईं जो बि मां ॿुधायां जेकॾहिं सेम हालातनि छा मक़सदु जीअं KTN पंहिंजो शुरूआती बुनियादु पियो तीअं असां बि आयासीं। पहिरियों प्रोग्राम अदा विशारद समूह कंदो मेराण जा मोती हिते KTN सां गॾु असां जीअं KTN पहिरियों नौशहर में शो पहिरियों KTN जो नौशहर में ईदी दी ॻाल्हि ख़र्ची कॾहिं वरिती ख़र्ची हाणे असां जेका मरी सभु फाथा अथई सभु फाथा पहिरियां त बाबा ईअं हुयासीं जीअं अदा ॿुधायो न तव्हां बि ॿुधायो न असां बि ईअं हुआसीं बाबा पहिरियों कीअं हुयासीं? तव्हां मुंहिंजो सवाल न सम्झायो जेको पहिरियां चकर तव्हांखे ख़र्ची घणी मिली ईद जी शुरूआत में कहिड़ी ख़र्ची जेको यादि हूंदी आहे? 5 रुपया मिलंदा बचायो पाण 5 रुपया 5 रुपया ऐं तव्हांखे असांखे घणी गंज पहिरीं ख़र्ची जेको हूंदी आहे न यादि रहंदी आहे 500 रुपया माशाल्लाह। भला हाणे ॿी ॻाल्हि तव्हां ॿुधायो तव्हांखे पहिरीं ईदी घणी मिली? मूंखे कंहिंजे फी वा भेड़े ॿुध 100 रुपया बसि तव्हां पुराणा आहियो पुराणा न बसि पुराणा आहियूं मञूं था बसि 100 मिली असांखे। हा मिली साईं की साईं थोरो ग़लति ॻाल्हायो साईं ॿारहं जो आहे तव्हांखे घणी ख़र्ची मिली फर्स्ट? मिली कान यार मूंखे सच ॿुधाए मूंखे सच में यादि न आहे ख़र्ची यादि हूंदी आहे 100 या 50 एतिरी चाचा घणा चाचा मामा हा मिली कोन्हे कीअं यादि चाचा मामा घणा दफ़ो करे ईअं करे इन मां ख़बर त उमिरि जो अंदाज़ो थिए थो हिनखे टका मिला त हिन उमिरि जो अंदाज़ो थी वियो जीअं न 100 ॿुधायो मां बि मूंखे बि 100 रुपया मिली बाक़ी साईं थोरो कूड़ ॻाल्हायो साईं असल में ॿारहं ॻोठनि जा वास्तो आहे उते पैसा घटि पुराणे दौर जे बारे में जहिड़ा थी वेंदा ॿुधायो त ॻोठनि वारी ईदनि में मज़ो ईंदो आहे या शहर वारी मतिलबु छा एक्साइटमेंट हूंदी आहे छा तयारी हूंदी आहे? ॻोठ मल्हायो त ख़बर पए सर तव्हां खां पुछूं पिया न उते वॾो मज़ो आहे सुबुह सवेर उथबो हिन ईद ते सयूं खाइबियूं सयूं असली आहे जेके मशीन बिल्कुलु मशीन ते हथ ते उहो गेह में विझी सचे गेह में खाइबियूं पोइ वरी तयारी कबी पोइ सभु गॾिजी ईद निमाज़ पढ़णु ईदगाह में निमाज़ पढ़ी पोइ सभिनि सां मिली पोइ सोटनि सां मासातनि सां ॿाहिरनि सां अमड़ सां भेनरुनि सां सभिनि सां मिली करे पोइ वरी माण्हू दोस्तनि यारनि में ईंदो आहे त उहो हिकिड़ो उहो अलॻि कॉन्सेप्ट आहे मज़ो आहे। बाक़ी शहरनि में त पोइ शहरनि में अहिड़ा ईद मल्हाई न इहो हिन सही चयो पर असुल ॻाल्हि जेकी असुल ॻाल्हि हिन ज़ाहिर न कई जेकी हर शइ कॉमेडी रखणी वञो भाईजान हर शइ कॉमेडी रखणी मां रियल थो चवां रियल ॿुधायो हक़ीक़त में मज़ो इहो आहे ॻोठ जो हिन करे हाणे ईद ॾींहुं त कपिड़ा लटा पाए जेकॾहिं तव्हां निकिरी पवंदो त तव्हांखे वॾो ख़तरो हूंदो त स्ट्रीट कराई मां मथां मूंखे फुरनि किथे हे करनि हो कर ऐं फुरजी बि वेंदा हिते शहरनि में इहो आहे घणो आहे ॿाहिराड़ी में खुलियल फ़ज़ा में उते इहो ख़तरो न आहे घणे क़दुरु ॻोठनि में ख़ासि करे ख़बर आई सोट जो आहे हिन जो आहे हिन जो ॻोठ हिक ॿिए खे सुञाणूं था पोइ हिक ॿिए ॾे वञण सां हिक ॿिए सां मिलण असुली मज़ो ॻोठी करायूं भला वञो न हिन टाइम हालात आया पोइ बाक़ी मतिलबु ईद जो हिकिड़ो पंहिंजो ॻोठ जो त वाक़ई साईं जो वाक़ई पंहिंजो मज़ो आहे न जेको तव्हां पंहिंजनि सां दोस्तनि सां मिटनि माइटनि सां मिलो था उतां कचहरियूं हाल वाल खाधा पीता हिते बि आहे तव्हां जिते कारोबार आहे हिन करे हिते तव्हां सही आहे साईं कहिड़ो कारोबार हक़ीक़त आहे सही आहे कहिड़ो कारोबार आहे साईं असांखे ख़बर नाहे कपिड़े जो कमु कपिड़े तव्हांखे कंहिं ॿुधायो अलीगुल भला अच्छा अलीगुल तो असीं साइड बिज़नेस ज़रूरी आहे सर रुगो सुठी ॻाल्हि आहे रुगो जेकॾहिं ड्रामनि ते हूंदासीं त पोइ हिकु मत शुरू कंदासीं हलो हमेशह माण्हू सच ॻाल्हाए हिकिड़ो आऊं हिकिड़ो ॿाहिराड़ी जो माण्हू आहियां 1988 हाणे मुंहिंजी हिन राग में माना अचणु आहे माशाअल्लाह 9 साल जी उमिरि आहे मुंहिंजी त मुंहिंजे किरदार खां मुंहिंजे ॻोठ वारा दुनिया वारा पाड़े वारा वाक़ुफ़ त आहिनि न बिल्कुलु जेको मुंहिंजो किरदारु हूंदो मज़ाक नथो करे ऐं जेका ॻाल्हि आहे न मूंखे ख़बर आहे जे एजाज़ फ़क़ीर पहिरियां गाह कंदो हुयो
माल चारींदो हुयो नंढड़ो हूंदो हुयो त पंध में पढ़ंदो असां बि तो अची बाय बारी दी तू छा कयो तो के न अदा आवाज अली रहे चयो ता आवाज रदा चयो तो आदा 5 रुपया कूड़ छा ले हणस मां अदा वो वक्त एड़ो जसा फकीर के गाल होती पंजाबी लख हुया न फकीर के गाल हां फकीर वो वक्त बोए जो असा के माना को वक्त किलो अटो जो केर कोन को दी सही गाल सही वो वक्त बसाते हुयो असा गरीब भारी जा पुट आयो को जमींदार कोन हुया 5 रुपया मिलदा शुक्र अल्हम्दुलिल्लाह रब जे नाम त सद को करोड़ करम मन असां बि ये कयो असलियत कान विसार भी मां पाण बि बारेड़ी जो ठेठ बारेड़ी सर ए पर मां वाहिद रज़ा आयो सुजेन में रखो वाहिद सा का बेटा मजाक करना कशिश जीटी केटी चिड़ जाए ना मां भजी न मां मुझे गाल बुध ना भजी ना हेक्टर वथ में दे मुके बहुत होते फकीर एक मिनट ही तोखे 5 रुपया मिला ही पिन दो बस खत्म थी गाल से कलाम देखो पंजो असलियत हो जे वो मानू न विसार असलियत बुधाई ना अदा मां वाहिद आव तो होई है मां जो गा करण वारो इजाजत फकीर होई है मां फकीर एजाज सागा जेतरो माता के सच तो बुधाए जेतरो बड़ो इंसान है ना वो मां के अंदर है खबर है मस्ती मजाक नहीं पर बड़ो इंसान है हिन अलाए केतरन आर्टिस्टन के सपोर्ट कियो अलाए केतरा आर्टिस्ट मुके असली इंसानियत हो जे जको आए यो मोहब्बत आई गाना मोकलो फलाना गाने मॉडल खण सर कलाम ताक बुधा सर कलाम गाल जे याद रहे हम याद रहे बाबा ई भोग मजाक थी दी आए इधर ही पानी कई गाना पता को सीरियस खड़ी वजे अदा वाहिद रज़ा सा हुंदो प्रोग्राम में हर ईद ते गड हुंदा आयो पैसा भोग था किंदा ए मुझे ईद जो एल्बम में गीत नओ है मुझो पेश क्यों था कदे पे थी जा की नकी पीमा जो ना फरमान अमर जे दुआउन सा हर मुश्किल थे आसान ए कूड़ो थई जहान सादिक मुझी सलाह थई जेका इज्जत मिलिया जेका मोहब्बत मिलिया जेका इज्जत मिलिया जेका मोहब्बत मिलिया जेका शोहरत मिलिया जेका मोहब्बत मिलिया अमड़ जूहन दुआऊं जी जल जूहन दुआऊं अमड़ जूहन दुआऊं जी जल जूहन दुआऊं जेका इज्जत मिलिया जेका शोहरत मिलिया जेका इज्जत मिलिया जेका शोहरत मिलिया जेका मोहब्बत मिलिया जेका मोहब्बत मिलिया अमड़ जूहन दुआऊं जी जल जूहन दुआऊं अमड़ जूहन दुआऊं जी जल जूहन दुआऊं जेको रंगड़ो रतलवा मोला जो सब कुछ ॾिनलवा जेको रंगड़ो रतलवा मोला जो सब कुछ ॾिनलवा जेको रंगड़ो रतलवा मोला जो सब कुछ ॾिनलवा खुशन सां घर ही भरलवा खुशन सां घर ही भरलवा अमड़ जूहन दुआऊं जी जल जूहन दुआऊं अमड़ जूहन दुआऊं जी जल जूहन दुआऊं जेका मोहब्बत मिलिया जेका इज्जत मिलिया जेका इज्जत मिलिया जेका शोहरत मिलिया जेका मोहब्बत मिलिया जेका मोहब्बत मिलिया अमड़ जूहन दुआऊं जी जल जूहन दुआऊं अमड़ जूहन दुआऊं जी जल जूहन दुआऊं राजी जे अबो अम्मा तई राजी पोतो सा खुदा तई राजी जे अबो अम्मा तई राजी पोतो सा खुदा तई राजी जे अबो अम्मा तई राजी पोतो सा खुदा तई कोई उनको मिठा तई न
झुकाए सादिक सोडर सिर अमर जे पेरन ते पियो गिर झुकाए सादिक सोडर सिर अमर जे पेरन ते पियो गिर झुकाए सादिक सोडर सिर अमर जे पेरन ते पियो गिर भलाई वारो अथई दर चंगाई वारो अथई दर अमर जो हिन दुआओं जी दिल जो अमर जो हिन दुआओं जी दिल जो जेका इज्जत मिली आई जेका शोहरत मिली जेका इज्जत मिली आई जेका शोहरत मिली जेका मोहब्बत मिली आई जेका मोहब्बत मिली अमर जो हिन दुआओं जी दिल जो हिन दुआओं अमर जो हिन दुआओं जी दिल जो हिन दुआओं ज़बरदस्त ये दुआ बि गाईंदी आहे पर दुआ खे केरु चए त हाणे हाणे फनकार वेठा आहिनि एॾा वॾा उस्ताद थोरो भला छा गाईंदमि छो इहो हर सिंगर ई चालाकी न चवंदो आहे न न ईद जो ॾियारो आहे ज़ाहिर सी ॻाल्हि आहे हिकिड़ी ॻाल्हि मां ॿुधायां जी सर। साईं जीअं ॻाइणु शुरू कयो मूंखे बि शौक़ु हो ॻाइण जो अॼु ही माशाल्लाह जीअं सुठो ॻाए थो अॼु मूंखे ॾुख थो थिए मां चयो मां यार छो न थी सघियुमि साईं हिते पहुतो आहे मां बि असल में छा हुयो मां बि चपड़ी हिकु तरह ते ॻाईंदो हुउमि हाणे कुझु ॻाए ॿुधायो न मां अर्ज़ु कयां पियो न ॻाल्हि हिकिड़ी त मूंखे बि माना चपड़ी अॻितारो ॻाईंदो हुउमि ईअं ॻाईंदे ॻाईंदे चपड़ी निकिरी वई सिधो घोट जे मुंहं में वञी लॻी शादी घोट जो दोडो निकिरी पियो वठी मूंखे जेको मार ॾिनी अथऊं जेकी मूंखे मार ॾिनो जेको त गीह कुटियो अथऊं उन खां पोइ मां चयो मूंखे चपड़ी न खणणी उते खाधई पादर चपड़ी न खणणी आहे बाहि आहे कहिड़ी शइ आहे तव्हां हिनखे छा माना अहिड़ी कहिड़ी शइ ॾिठी आहे तव्हां यार अच्छा यार बाक़ी यार ऐं ॿियो वरी ॿियो चकर मसलो जुदा वरी पिट पारा था जुदा पिट पर जुदा हू पिट पारा था बि हुया न चपड़ी लॻी हुनजी बि वजह आहे ढोरनि पिटियो मूंखे ढोरनि छाजे करे मां ॻाइणु शुरू कयो ढोर चाढ़ण मां छॾे न सही त ढोर टॉपिक फिरी वई पर मां तव्हांखे चवां थो ऑलरेडी तव्हां घणी थी आहे माना ढोर वीचारींदो न ढोर ते ॻाल्हि कोन्हे। हाणे कहिड़ा माण्हू गॾु हाणे बि ढोर तव्हांखे न मूंखे इहा ख़बर पई त तव्हां हिन मूंखे इहा ख़बर पई त हिनखे तव्हां हुते गोश्त जो कमु कंदा हुओ कंदकोट में साईं गोश्त जो कमु आहे न मां ढोर चाढ़ींदो हुउमि ॻाईंदो हुउमि ॻाईंदे अलीगुल न इहा ख़बर आहे कंहिं ॿुधायो अलीगुल मला ऐं तव्हां गॾिजी ट्रेवल कयो आहे ऐं वॾी जर्नी आहे अहिड़ी मज़ेदार क़िस्म जी जर्नी आहे जेके सच पुछो त वॾी महिनत वारी जर्नी आहे हा हा गॾु रहिया बिल्कुलु अलीगुल जेको आहे न तूं सुठो न कयो हाणे इफ़्तारी दावत ते जेको आहे तूं हिन जो नालो न वरितो आहे किथे हिकिड़े इंटरव्यू मां चवां थो उहो हिन जो नालो न वरितो अथई कंदकोट कराची मोकिलण वारो हल तव्हांखे इहा आहे वाइदा गोश्त खपाए करे हिन तोखे मोकिलियो हा इहा तो कल्ह कंहिं ॻाल्हि ॿुधाई मां हाणे इफ़्तारी हिन जेको आहे हफ़्तो ॾह ॾींहं अॻु में इफ़्तारी दावत ते इहा हक़ीक़त आहे अलीगुल असां हिकिड़े ई ॻोठ जा आहियूं हा असांजी शुरूआती जेको आहे सो गॾु आहे ऐं जेका तव्हां इहा ॻाल्हि कयो था इहो इफ़्तारी जो मसइलो कोन मां सची थो ॿुधायां मां वटि फोटो पिया आहिनि इफ़्तार हुई जिते मां अलीगुल मला हैदर कादरी सोराब सुमरो ऐं ॿ टे ॿिया शेरदिल गाओ ऐं असलम ऐं ॿ टे ॿिया खोड़ सारा असांजा खलील जिब्रान ॿ टे ॿिया समेत दावत कई बिल्कुलु मूंखे बि दावत हुई तव्हां छो न आहियो मूंखे कमु हो थो मूंखां छो नाला खणाया वई जॾहिं मां तव्हांखे पक कई मां हाणे बि तव्हांखे चवां थो त हिन मूंसां दांह कई आहे या मूंसां रूम में मोमो एतिरी देरि आहे मां साम्हूं चवां थो अलीगुल खे जेको करिणो आहे करे बट छो न वरितो नालो हिनजो हिन तोखे माना गोश्त खपाए मोकिलियो आहे त नालो वरितो आहे पादर न खाए गोश्त तॾहिं थिए जॾहिं पाॾो कोऊं न जॾहिं पाॾो गोश्त जो कमु कंदा हो कंदकोट ॿुध मदर ही गोश्त कहिड़ो खपाईंदा ख़बर अलाए तव्हांखे ख़बर मूंखे जूं टंगूं इहा तव्हांखे ख़बर मूंखे ख़बर इहे खपाईंदा ऐं वधि वधि माना मुंहिंजो डायरेक्टर आहियो माना तव्हां माना चर्चो बि सही नथा आणो ॾुख बि ॾाढो थिए थो खपाइनि गोश्त असल में वरी टंगुनि ते ॻाल्हि इहा ॻाल्हि ठही न सर पॉइंट ऑफ व्यू कोन थो ठहे न पॉइंट ऑफ हिन टॉपिक खे क्लोज कयो ईद तव्हां दुआ मां दुआ प्रोजेक्ट्स आया सर मां इन्वॉल्व थियो पानी कचहरी ईद ते कयो न ईद जी कचहरी सर 5 मिंट सिर्फ़ु ईद जी पर्सनल थी विया इलाही ईद जी कचहरी सर ईद जे हवाले जेको तव्हांजा प्रोडक्ट्स ईद ते असांजी फिल्म हिकिड़ी ठाही आहे असां उहा फिल्म हलंदी अंजाम नाले सां इंशाल्लाह मतिलबु उनजी स्क्रिप्ट सॼो चेंज आहे स्टोरी चेंज आहे अंजाम में हे त न आहे जो अंजाम ॾिसजे अलाह पनाह ॾींदो अच्छा तव्हां सर मश्करा माण्हू हिननि जो छा फिल्मनि सां असल मां असां कमु ई न आहे साईं पाण सिधी सी फिल्म आहे पाण बि जिल्द हिन फिल्म ठाहिण जी ज़रूरत ई कोन्हे ऐं मां अर्ज़ु कंदुमि
त ईद जे हवाले सां अच्छा मस्ती मज़ाक माफ़ कजो सर तव्हांखे बि हथ ॿधी माफ़ दोस्तनि पाण में असां पाण दोस्त कुली कयूं पोइ मसलो ईद जे हवाले सां कया आहिनि ईद स्पेशल प्रोग्राम कया आहिनि ख़ासि करे त जीअं हाणे तव्हां घुरायो आहे ईअं त काफ़ी प्रोग्राम कया आहिनि ॿियो कंहिं कोन घुराए थो ड्रामनि इहो एॾो वॾो आर्टिस्ट आहे न वॾी इहो ॾिसी चटींदो चप फिल्म ॻाल्हि मूंखे हींअर मिनटू कई फिल्म मथां मूंखे जज़्बात बि अची वञे साम्हूं यकतारो मां खसींदे साईं को देरि न कंदो मां तो भला रे यकतार मार तो एॾे अदल साम्हूं ॾे न अदल तूं तोखां ज़ोर आहे यार वॾाए छॾी अदल मारियो ज़ोर जानवर आहे अदल सवात खटे ॻाल्हि सिधी आहे यार अदल असांजो पुराणो यार आहे साईं यार मां अगाड़ी ॿी ॻाल्हि कयमि त डायरेक्टर आहे मां अच्छा रमज़ान कीअं गुज़रियो रमज़ान शरीफ़ तव्हां कीअं गुज़री तव्हांखे पुछी करे रोज़ा रखिया था जेके नसीब में आहे ऐं तव्हां साईं हा बिल्कुलु रखियासीं हिन न रखिया ई मुस्लमान ऐं हे जेको दुआ उमिरो बि करे आई थी रमज़ान में माशाअल्लाह उहो तव्हां सभिनी मुबारकूं ॾिनी मां अगाड़े बि ॾिनी मां हाणे वरी बि मुबारकूं ॾियांसि तव्हां खणी चओ दुआ कयो त ज़मज़म जो पाणी खणी चओ बिल्कुलु इंशाअल्लाह ज़रूर खणी चओ थोरो कंहिंखे प्यारियो आहे थोरो हक़ीक़त आहे मता मुस्लमान थियनि ज़रूर छो न हे हक़ीक़त आहे हर मुस्लमान नसीब करे हिन हिकिड़ी खाराइण आहे मदीने जी त को चेंज थिए बिल्कुलु ज़रूर ज़रूर खाईंदासीं बीठो जेको आहे बिल्कुलु त असांखे हाणे ऑर्डर मिली वियो त असां ब्रेक वठूं कचेरी असांजी ईअं हलंदी रहंदी ईद आहे त ईद जी ख़ुशियुनि में कचेरी न हुजे पंहिंजा न हुजनि त मज़ो न ईंदो आहे त वक़्तु थियो हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो ब्रेक खां पोइ वरी तव्हां साम्हूं हाज़िर थींदासीं ऐं वरी मज़ेदार कचेरी कंदासीं कटमाल दुहई फूला लबाते फूल सटोई डग चिटड़े मोती लबलाल दुहई हमल तू जद महबूब मिलिया ते खुश जमीन आसमान दुहई तेरी तई मस्त जवानी तेरी आरात सुहानी तेरी तई मस्त जवानी तेरी आरात सुहानी यार कयूं प्यार छड़े बना बना छड़े बना बना तेरी तई मस्त जवानी तेरी आरात सुहानी तेरी तई मस्त जवानी तेरी आरात सुहानी यार कयूं प्यार छड़े बना बना छड़े बना बना मस्त जवानी तेरी रात सुहानी तेरी तई मस्त जवानी तेरी रात सुहानी तेरे यार कयूं प्यार छड़ वना वना ओ छड़ वना वना तेरी तई मस्त जवानी मस्त जवानी ओ तुझे मुझे प्यार जो आवेरी समानो आवेरी समानो वेरी समानो ओ तुझे मुझे
वाह वाह मज़ो ज़बरदस्त। इहो तव्हां वटि हलंदो हुयो असां ईंदासीं अक्सर किताब ॾाढो भलो पर तव्हांखे सम्झी वियासीं जॾहिं तव्हांखे घुराईंदासीं फीमेल होस्ट न में ईंदासीं असां जहिड़ी तव्हांजे घर तव्हांजा ॿार ॿुधनि था असां न वेठा आहियूं अच्छा सही महफ़िल कलाम बि कल वाह वाह उस्ताद उस्ताद वाह ईद ते इहे मज़ा ईद ते इहे कचहरियूं इहे हाल वालत वाह हा मां उस्ताद जलाल गानो कयो अच त ॿुधायां तोखे दिलबर मोहबत कीअं कबी आहे वाह कयो न पहिरियों गानो बिल्कुलु रिमिक्स पहिरियों मां कयो पोइ ॿियनि कयो तूं सम्झाईंदे मोहबत कीअं कबी आहे ज़रा मज़ो थो अचे यार कचहरी माल वाल में दुआ जो सही ॿुधाए सीरियसली इलाही मज़ो थो अचे। ईद ॾींहंनि में एॾो कचहरियूं कढी कर तूं पेंट शर्ट पाए छो आहीं न पेंट शर्ट पाए या न ई ॻाल्हि थियनि न ॿुधाए बहरहाल मां ॿुधाए में न मदर पैंट शर्ट खे सर ॻाल्हि हिन जी तव्हां कीअं ॿुधायो थी वई मूंखे ख़बर आहे न ईद लटा आहे न तूं पाया आहीं मां न न हे हिनखे मिले ई न कपिड़ा हिकिड़ो अर्ज़ु कंदुमि सर अच्छा माशूक शर जो हाल ॾियो माशूक शर जेको आहे अॼुकल्ह सोशल मीडिया सेंसेशन दिलि ते ॻाल्हि कई हे गानो ॿुधई कहिड़ो हिकिड़ो गानो ॾाढो मशहूरु हले पियो साईं मां महबूब तोखां भलो आहे नलको वो जानी थधो पाणी प्यारे थो यार एक्चुअली आहे मतलब मां तो तव्हांजो आहे ये मां लिखियो आहे साईं सर खानदान हिननि जो ई आहे बाक़ी ये मां लिखियो साईं ये दाद मुंडे माना तव्हां लिखियो हूंदो बिल्कुलु शायरी लिखंदा हो तव्हां बाक़ी माशूक खे एक्चुअली वी शुड सपोर्ट यार मां एक्चुअली ॿिए कॉन्टेक्स्ट में सभिनी खे सपोर्ट कंदो आहियां पर मां जंहिं कैफ़ियत में माण्हू चयो त इहो छा आहे अजीब माण्हू सुवाल पिया कनि महबूब जो मिसाल नलके ॾे कीअं ॾे मूं चयो ज़ाहिर आहे हिन सां गॾु किसो आहे न ॻाल्हि आहे न उहो ॿुधो न महबूब मुलाक़ात जे लाइ मूंखे टाइम ॾिनो 10 बजे खां वठी राति जो 7 बजे त सुबुह जो 7 बजे ते मां बिज़ी हूंदा मिटी ते मां लेटंदो रहियुमि उथरंदो पुथरंदो रहियुमि तंग थियुमि महबूब न आयो मुंहिंजी हालति तूं छा थी वेंदी जेको मिटी ते हेतिरा कलाक मां लेटियो आहियां कुते जहिड़ी हालति थी तूं इहो चवण मां वियो आहियां जॾहिं वरी नलके ते पाण खे जॾहिं धोतुमि ॾिठो हाणे इंसानियत में आयो आहियां त पोइ हिते मां मिलायो त तोखां भलो आहे नलको जाने मूंखे तड़ू कराए शायरी तो कई बाक़ी तूं तो कई तोखे शर्म आहे पोइ मां न कई पोइ मां न कई जेको बहरहाल इहो त हाणे कोई बि कुझु बि करे हेठि थी थो वञे सोशल लेट द पीपल डिसाइड न असां केरु थींदा आहियूं इहो लख आहे हुनजो नसीब आहे ॾिसो अल्लाह जी मर्ज़ी ज़बरदस्त आहे अल्लाह से जेकी कामयाब करे कंहिंखे इज़त ॾे अलाह सां हाज़े तो भगवी साड़ न करणु घुरिजे न साड़ इहो न करणु घुरिजे इहो केरु थो करे? अलाह अल्लाह कुझु करे अल्लाह ॾेखारे थो करे त मां हीअं बि कंदो आहियां हा सम्झो वाह वाह जंहिंजी अल्लाह इज़त करे उनजी इज़त कजे बिल्कुलु दुआ गाए छा में राज़ी आहे अलाए कंहिंसां राज़ी आहे थोड़ो ॿ मिसरा थोड़ो ॿ मिसरा माइक अरेंज थी वेंदी उस्ताद ने स्टार्ट किया न थी करे न भली बाबा ॿुधायो थोरो न तव्हां ॿुधायो अच्छा मुंहिंजी हिकिड़ी फरमाइश हूंदी उस्ताद थल ॿुधायो। मूंखे थोरो हिकिड़ो थल या 2-3 जुमला ओ मेरे साहिब करीम आई लव यू यू लव मी एंड आई लव यू दुआ डेडिकेट थो चाहियां मां ॿुधाए थी ॿुधाए न मां ये दुआ डेडिकेट थो तव्हां चओ अच्छा ओ मेरे साहिब करीम आई लव यू यार वाह जो कलाम सूफी कलाम दा ॿुधो ओ मेरे साहिब करीम आई लव यू मेरे महबूब करीम आई लव यू यू लव मी एंड आई लव यू यू लव मी एंड आई लव यू ओ मेरे साहिब करीम आई लव यू मेरे महबूब साली आई लव यू यू लव मी एंड आई लव यू यू लव मी एंड आई लव यू मेरे साहिब करीम आई लव
कहूँ तेरी सूरत खुदा की सूरत कहूँ तेरी सूरत खुदा की सूरत कहूँ तेरी सत्तार हूँ तो मेरे रूबरू तू सत्तार हो तो मेरे रूबरू You love me and I love you You love me and I love you मेरे साहिब करीम I love you मेरे महबूब साईं I love you You love me and I love you You love me and I love you अच्छा बेसिकली इहो कलाम फ़कीर इमामुद्दीन फ़कीर साहब जो हुयो ऐं असांजो ॾाढो वणंदो मां इहो जोकवार साईं असांजा मुर्शिद शरीफ़ बिल्कुलु जोक अताला साईं साम्हूं विया आहिनि सर तव्हां इहो कलाम ॿुधो अथई न मां उहो तॾहिं मूंखे यादि गॾु हूंदा हुआसीं असां रिकॉर्डिंग थी केटी जी हुते जोक शरीफ़ ते बसि गॾु वियासीं मां वियो आहियां जोक शरीफ़ आयो आहियां सद सरकार उहो मेरे साहिब करीम ऐं फ़कीर जेको आहे इहो इमामुद्दीन साहब हा, जन मुख़्तियारकार हुया जी 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 SDM हुया आई थिंक उनजा पुट फर्ज़ंद फर्ज़न उन वक़्तु एॾी शाइरी ऐं महफूज़ अली फ़कीर महफूज़ अली हा फ़कीर उहो बि साल करे आ ॼणा सो दुआ मां करणु डेडिकेट ॾाढो मज़ेदार क़िस्म जो कलाम अथई बिल्कुलु हिते हलंदा आहिनि पंहिंजे केटीएम ते गाना हलंदा आहिनि फ़कीर इमामुद्दीन जी सॼी महफ़िल आहे जोक शरीफ़ वारी महफ़िल बिल्कुलु जोक शरीफ़ वारे में बिल्कुलु तो ये रंग ये रूप ये मोहबतूं ये इज़तूं ये असांखे ये धरती जेको आहे ये मोहबत वलियनि जी दरगाह वलियनि जी दरगाह आहे वलियनि जी जेको आहे धरती मिले थो आहे न सबक़ बिल्कुलु बिल्कुलु ईद ते इहे ई ख़ुशि हूं इहे हाल अहवाल तव्हां ॾियो हाल अहवाल कुझु ॿुधायो ईद जो तव्हां ईद ॾियो ॿुधायो पहिरां तव्हांखे ॾियांव थो ईद मां ईदी तव्हां ईद सर ॾियां ईदी सर ईद जी हे मज़र के मां असल में मज़र तव्हां बि क्रेडिट कार्ड मूंसां साण हूंदो आहे सर न हे जेको हा हिन वटि क्रेडिट कार्ड ई हूंदो आहे हिन वटि हूंदो ई क्रेडिट कार्ड आहे दे डोंट बिलीव इन कैश हे क्रेडिट न न उहो लूज़ बाल अॼुकल्ह वरी माण्हू घुमनि था पिया न अहिड़ा अहिड़ा खीसा कटे हलाइण नथो अचे ईद जे मौक़े में न एक्चुअली मेक हूंदो न कैश कोई क्रेडिट ते महिल स्वाइप करो अची वियो डेबिट स्वाइप पटिकल अची वियो उन हलाइण अचे न अचे सर पैसा थी घुरे वॾियो सर ईदी उधर जी मां कान हुई आहे उधर न मिली आहे ईअं आयो हा बि छा कयूं मतलब मज़र पाण खे ईदी न मिलंदी छो त हिकमत नथी हले अॼुकल्ह माण्हू हिकमत घटि था अचनि जी ईदी खोड़ ₹5 ₹10 तव्हांजी मुंहिंजी ईदी ₹100 बि ॾियो प्रोग्राम खां पोइ न हाणे लाइव में तव्हां ईदी खपे प्रोग्राम वाइंड अप ते पोइ लाइव ई ॾियो सर खे मज़र ₹5 ॾियो ₹10 ॾियो उते जवाब ॿुधो छा आयो छा सर इना वधीक छा खपे सर असां ईदी खपे तव्हां वञो असां न वञो तो साहब कोट वञना है ना तव्हां न खपो ईदी खपे ईदी का अच्छा फ़कीर ख़ुशि न थी बाबा ईदी यार सब कंजूस आयो ईदी नथा ॾियो दुआ चे ॾियो लाइव ईदी ॾियो न बाबा बिस्मिल्लाह 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 वट ईदी बिस्मिल्लाह अरे वाकई ईदी मिली मूंखे एजाज के फकीर के एजाज के हाणे जे कॾहिं ईदी कढे हिन खां मथे कर हेठ न भले बाक़ी भी थोड़ी घणी खाओ ॾियो ईदी असल में छा आहे त मोट खुलिया आहिनि कोन हिन खां वधीक न डोट ॿधो निकिरी वियो त मां डबल ॾींदुमि न जेके निकिरी वियो त पोइ मां डबल ॾींदुमि न चवां थो न ईदी प्रोग्राम मां ॾियां थो न खतम न लाइव खपे ही ईअं न ॾींदो ही कॉम्पिटिशन में अची वेंदो ईदी अदा ॿुधो न ईदी तव्हांखे गंज दीदे न ॾींदो ॾींदो न ॾींदो इधर हा मां ॾींदो ॾियो न साम्हूं अड़े मां चेक दिया मां अदा हे ॾिसो हे कॉम्पिटिशन में ईंदो आहे मां ॾियां थो ₹100 ॾे सलाम आहे मां ॾियां थो मां चवां वाहिद रज़ा यार हमेशा ॾियो वांगुरु ईदी ॾियो वाहिद रज़ा हमेशा वांगुरु सलाम आहे वाहिद रज़ा खे यारा जे वाह 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 हल ओ वाह हाणे त ॾे हाणे तहां छा पैसा 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 थिया अञा थिया वारो माना बराल हाणे साणु किराया पैसा मतलब ईद ते भी ईदी नथा ॾियो जेकर हाणे तव्हांखे ईदी ₹500 बि ॾींदो त पोइ राति रहंदो हिते रात रहंदो किराया भाई तो कोने रहण जो जेको भी प्रोग्राम में अचे ईद ते खाली इतने जेको बाट गुड ट्रेंड सुबह जेको अॼु इहो ईदी असां वटि ख़र्ची ईद ॾी ख़र्ची वॾा ॾींदा आहिनि पंहिंजे नंढनि खे बच्चान असांजा बिल्कुलु अल्लाह साईं तव्हांखे ॿुधाए अल्लाह साईं तव्हांखे बि ख़ुशि करे तव्हां बि ॾिसो सिर्फ़ु मूंखे मिली आहे हा एजाज़ हमेशा घर वांगुरु ई हमेशा इज़ लाइक फैमिली ऐं हुन फर्ज़ल बि सॼा जेके टीम आहे असां मोहबत वही मिले थी जे पंहिंजे घर केटी स्पेशली वाहिद हमेशा हेॾी वॾी दिलि वारो इंसानु
अल्लाह साईं वॾो आर्टिस्ट आहे, असांजो वॾो नालो आहे, अल्लाह साईं अञा हिन डिगो आहे हा डिगो बि आहे ऐं तव्हां ख़र्ची न ॾिनी पोइ बि तव्हांजी महिरबानी, थैंक यू सो मच। अल्लाह से हिकिड़े ब्रेक खां वापसि कचेरी कंदासीं काॾे वञो राज सां गॾु। वेलकम बैक नाज़रीन। ईद स्पेशल ट्रांसमिशन में सभिनीनि खे वेलकम, जेको देश में आहिनि परदेस में आहिनि ऐं असां सां गॾु आहिनि, उन्हनि सभिनीनि खे ईद मुबारक। मज़र तव्हां छा पिया सोचो? मां सोचा मूंखे ईद न मिली आहे, तव्हांखे मिली आहे। तव्हां खां त मां वठंदसि न। आई बिलीव इन चेक सर, मां वटि कैश आहे, तव्हां खां मिलंदी, मूंखे यकीन आहे। कैश ॾियो, चेक ॾियो, कुझु बि ॾियो, तव्हां खां मिलंदी आहे। ख़ैर असां वटि नवां महिमान बि हिते मौजूदु आहिनि ऐं कचेरी बि इलाही मज़ेदार पई हले ऐं ईदी जी कोशिशि बि हले पई, हिन करे ईद ईदी जे बग़ैर पूरी न थींदी आहे, मज़ो न ईंदो आहे। त मज़र हाणे तव्हां मूंखे ॿुधायो मूंखे ईदी कॾहिं मिलंदी? तव्हांखे ईदी ज़रूरु मिलंदी, हाणे तव्हांखे शुरूआति थी आहे, अञा बीहो त सही, अञा शुरूआति थी आहे, ईदी मिली आहे, ॿिया बि तव्हांखे ॾींदा जेको। हा डायरेक्टर कावड़ न करे, हर ईदी ॾेखारे मूंखां बि घुरंदी आहे। सो वेल सिलसिलो जारी है सारी आहे, ईद जो माहौल लॻो पियो आहे ऐं KTN ते तव्हां ख़ूबसूरत ड्रामा 3 days 5 days या डिफरेंट सोप सीरियल्स या टेलीफिल्म्स ॾिसंदा हूंदा ऐं उते तमामु वॾा वॾा आर्टिस्ट, तमामु नाले वारा जिन पंहिंजो फील्ड में पंहिंजो कमु कयो आहे ऐं ईद ॾियारे ते असां सां गॾु आहिनि। अॼु असां सां गॾु आहिनि असांजो जेको आहे तमामु सीनियर आर्टिस्ट डॉक्टर नेक मोहम्मद भट्टी साहब गॾु आहे, जेको KTN जो हुन में अदल गबोल वारी में अदल गबोल जो पुट आहे माजिद गबोल, उहा फिल्म डायरेक्ट थो करे, उन में तव्हां आहियो। जी जी। ॿियो अकील कुरैशी साहब जेको आहे, अकील कुरैशी साहब जी तव्हां 3 days आहे जेको अज़हर साहब जो लिखियलु आहे, बिल्कुलु साहब जो, उन में साईं पंहिंजो ख़िदमत एक्टिंग जा जोर ॾेखारिया आहिनि। उन खां अलावा असां सां गॾु आहे मानूर तव्हां तमामु सुठी आर्टिस्ट आहे, तमामु सुठी एक्ट्रेस आहे। तव्हां कोई सोप सीरियल कयो आहे, कोई ड्रामो कयो आहे, हुनजो कहिड़े सां सोप सीरियल ड्रामे में हुयो? जी ख्वाब उॾाणा कयो, ख्वाब उॾाणा ॾाढो मशहूरु, हा बिल्कुलु जी। अज़ीज़ भुट्टो जो जी, KTN जो ऐं अज़ीज़ भुट्टो अॻु में असां सां अॼु हुयो अॻुड़े शामिल हो। सो बिल तव्हांखे वेलकम चऊं था, भलीकार तव्हां ॿिन्ही खे ईद जूं लख लख वाधायूं मुबारक हुजनि। थैंक यू सो मच। कीअं पियो गुज़रे ईद, कीअं पियो हले? अल्हम्दुलिल्लाह तमामु बहितरीन, तमामु सुठो लॻो। छा रूटीन हूंदी आहे तव्हांजो अक्सर करे ईद ते? छा मतिलबु शॉपिंग वगैरह? ये शॉपिंग वगैरह थींदी आहे, का फैमिली मेहमान्स वगैरह अचण जी ख़ुशी हूंदी आहे, का जेके माना आमतौर ते असां वञी नथा सघूं जिन जे घर में, उहे वरी ईद जे ॾींहं ते जा असांखे दावत ॾींदा आहिनि, जा वरी असां उन्हनि खे दावत ॾींदा आहियूं। अक्सर करे रद पचाव में जी हा बिल्कुलु, किचन में काफ़ी हद तक त गुज़री वेंदो आहे को टाइम, पचाइण करण में महिमान अचनि था, ही तयारु कयो, हू तयारु कयो बाबा वग़ैरह वग़ैरह। अच्छा सही सही। कुझु ठाहिया आहियो? न मूंखे तव्हां ॿुधायो न, असां लाइ असां वई वेठा आहियूं। मां सोचा तव्हां मुंहिंजे लाइ ठारायो हूंदो। ॾिसो सॼो ॾींहुं किचन में आहिनि, असां हिते वेठा आहियूं, मुंहिंजे लाइ ठारायो, तव्हांजे लाइ बि ज़रूरु आहे, पर जेको माण्हू पाण पचाईंदो आहे न खणी बि अचे, बिल्कुलु अलाह खे ख़बर हुजे ज़रूरु खणी अचे, लेकिन इंशाअल्लाह दोबारा न आहे पचाए। नेक्स्ट टाइम ईद जी जेको तव्हांजी शॉपिंग हुई कंहिं तरीक़े सां कई ऐं छा शॉपिंग कई, हिन करे माइयुनि जी शॉपिंग में इलाही टाइम लॻंदो आहे। जी हा बिल्कुलु, इहा हक़ीक़त आहे का। पहिरीं ॻाल्हि त असां पहिरियां कपिड़ा वरितासीं, एपलिंग कराईसीं, कुझु एपलिंग जो शौक़ु चढ़ियो, मां कंहिंजे घर वियमि, हुनजे घर में ॾिठमि त काफ़ी माना ड्रेसिस हुते सिंधी कढ़ाई ते जेके मूं पाए आई आहियां, हे बि कंहिंजी ड्रेसिस करनि पिया, त मूंखे वरी शौक़ु चढ़ियो त मूंखे बि अहिड़ी कढ़ाई करे ॾियो। त यानी की पूरी फैमिली असांजी जेके बि घर में हुया सभिनीनि चयो त असां बि अहिड़ी कराईंदासीं, त एपलिंग वारा करायासीं, कुझु वरी रेडीमेड्स वग़ैरह थी विया, अहिड़े तरीक़े सां शॉपिंग थी वई। बाक़ी ज्वेलरी वगैरह शॉपिंग खुटण वटण हूंदी न आहे, शॉपिंग त खुटंदी न आहे, चांद रात सुबुह ईद वारे ॾींहुं चई करे मॉल में 5 कलाक विसरी वियासीं असां त। असल मगर छा थींदो आहे त असां मॉल वेंदा आहियूं त असांखे वठणी हिकिड़ी शइ हूंदी आहे, पर हुन जॻह ते कपिड़ा एॾा सुठा हूंदा आहिनि, एतिरी सुठी शयूं हूंदियूं आहिनि त दिलि चए थो बसि सभु वठी वठो, पर जेब जेतिरी इजाज़त ॾियनि सां ओतिरो ई वठे न। सर तव्हां छा शॉपिंग कई आहे ईद लाइ? वारी शॉपिंग जेका थींदी आहे असां कई आहे। सर तव्हांखे टाइम न लॻंदो आहे, असां माइयुनि खे टाइम वधीक मिलंदो आहे। न टाइम असां ओतिरो ई अवेल कंदा आहियूं, वेंदा आहियूं बाज़ार में बिल्कुलु बेगम सां गॾु। तव्हांखे त घटि टाइम लॻंदो।
साईं जेको आहे साईं डॉक्टर नेक मोहम्मद भट्टी साहब आहे जेको काफ़ी सर्विसिस बि ॾेई चुको आहे सिविल हॉस्पिटल हैदराबाद में तव्हां काफ़ी हुन खां पोइ एक्टिंग तव्हांजो शुरू खां वठी शौक़ु हुयो? हाँ सर, ईअं चइजे त डॉक्टरी बाद जो शौक़ु आहे, एक्टिंग मुंहिंजो पहिरीं जो शौक़ु। एक्टिंग जो पहिरियों तव्हांजो शौक़ु? जी जी जी। मां मतिलबु कि जॾहिं नंढो हुउसि तंहिं ज़माने में रेडियो पाकिस्तान हैदराबाद में ॿारनि जी बारी प्रोग्राम मां कंदो हुउसि हुन ज़माने में, ज़ाहिर आहे। उन खां पोइ शौक़ु त हो, पोइ यूनिवर्सिटी वियासीं त तॾहिं बि जेको हुते। कहिड़ी यूनिवर्सिटी पढ़िया हुआ तव्हां? मां लियाकत मेडिकल। अच्छा, लम्स। जी जी। 1967 71 अच्छा 71 में मां मतिलबु 71 में एडमिशन वरिती, 78 में पास आउट थियो। छो से 2 साल थोड़ो प्रॉब्लम थियो हुते। अच्छा, त पोइ मां 8 सालनि जी चेंज MBBS 2 साल को उते ई कॉलेज में प्रॉब्लम थियो हुनजे करे, असांजे करे न। मूंखे नॉलेज ॾाढी आहे बिकॉज़ मां ॾाढो मां हिननि शयुनि में इंजो आहे, इन करे मूंखे ख़बर आहे 1967 में आई थिंक फर्स्ट बैच आई आहे, मूंखे त अॻिते पोइ थियो 1971 जी तव्हां बैच आयो। जी जी। अच्छा, इट्स अ वेरी 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 लॉन्ग टाइम। सो बहरहाल एक्टिंग में कीअं लॻो तव्हांखे अची करे? सर एक्टिंग त बसि तव्हां मुंहिंजे दिलि जी ॻाल्हि पुछी वरिती, एक्टिंग सां मूंखे लव आहे। हा, मां मतिलबु की चवंदा कोन न फनकार जेको आहे मां जे पेटां ई पैदा थींदो आहे, तो बहरहाल कोशिशि असां उन वक़्त खां कंदा आयासीं। नंढा हूंदासीं तॾहिं उते नानी जो घरु हूंदो, उन जे अॻियां थलो लॻाए उते ड्रामा कंदासीं, जेको स्टेज कंदासीं। ॾाढो शौक़ु हो उन ज़माने में। पोइ तव्हां नालो ॿुधो हूंदो मीर रसूल बख्तालपुर साहिबु, उहो गवर्नर सिंध थियो कंहिं ज़माने में, हाणे त यादि न आहिनि। उन्हनि मूंखे उन टाइम ते एप्रिशिएट कयो ऐं मूंखे 500 रुपया उन ज़माने जा 500 रुपया तमामु घणा इनाम में ॾिनो। बहरहाल एक्टिंग त शौक़ु आहे, पर पोइ एक्टिंग असांजी ज़ाहिर कीअं थी त जॾहिं KTN नओं शुरू थियो, नओं KTN शुरू थियो त असांखे ॾाढो शौक़ु थियो त कंहिं नमूने असां KTN ते पहुचूं। पोइ असांजो डायरेक्टर हो खादुम तुर्क साहब, उन 5 ड्रामो कयो, उन में मूंखे हालांकि कैरेक्टर मां बेसिकली डॉक्टर हुउसि, पर मूंखे जेको कैरेक्टर हुननि ॾिनो न, उहो कुकड़बाज़ हिकु कुकड़ लॻो बि था सर, कैरेक्टर मूंखे ॾिनो। कुकड़नि जो मां बि शौक़ीन आहियां, आई लव कुकड़ सीरियसली। कुकड़नि जा मुंहिंजा फोटो मशहूरु आहिनि, त तव्हांखे ॾिठो हूंदो, तव्हां ॾिठो न ॾिठो मुंहिंजो कुकड़नि, तव्हां ॾिठो मुंहिंजो कुकड़ वारो फोटो? अच्छा अच्छा। मां ॾाढो लवर आहियां कुकड़नि। पर मां कुकड़बाज़ कोन आहियां, पर मां मुंहिंजी डीपीज़ बि लॻी। बहरहाल उन खां पोइ माशाल्लाह KTN ते त पोइ KTN ते बिल्कुलु कोर्स वारा आर्टिस्ट आया, अलाए केतिरा इंट्रोड्यूस थिया। सां त हिकिड़ो प्यार आहे। सर हाणे मां कोशिशि शुरू कयां? सर सॉरी सर, मां त स्टार्ट थी ख़बर अथव मूंखे। न ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, ईद आहे त कचौरी त कंदासीं। जी। छा खाया आहियो अॼु मिठे में? ठाहे मां त कुझु कोन ठाहियो आहे, घर वारनि ठाहियो। खाए छा आया आहियो? खाई छा आहे? खाई हा शीर कोरमा जेको हूंदो आहे मूंखे लॻंदो आहे। हा शीर कोरमा। पोइ ईद ॾेई आहियो छा? जी ईद ॾियण जो टाइम आयो न, उन टाइम ते हेॾा जो फ़ोन अची वियो, हेॾा हलियासीं। हाणे हितां हाणे त कोन ॾींदासीं, हाणे त ज़ाहिर आहे तव्हां जमा करे अचो न पहिरीं। किथां जमा करें? केड़ो तव्हां 5 लाख थी करे, भला 100 रुपयो ॾियो, 50 रुपयो ॾियो, बस अमाउंट थोड़ी हुंदी आहे। हां, प्रोग्राम खत्म ते पोइ ॾींदासीं। प्रोग्राम न लाइव खपे असां। तव्हांखे ख़बर आहे त मां अदल गबोल साहब जो शागिर्द आहियां, जॾहिं उन तव्हांखे कुझु न ॾिनो त प्लीज़। ओ माय गॉड, तो मेहनत मानूर खां घुरन सजाओ। मानूर खां कोन घुरंदा। हां, मानूर करो। तव्हां ईद ॾेई आया आहियो? कोशिश कंदा वठी आया आहियो? वठंदी आहियां, मां ॾींदी न आहियां। हाणे वठे आया आहियो, मतलब घरां घणी ईद जमा थी? तकरीबन 5-7 हज़ार आहे। 5-7 ठीक आहे, जेके तव्हांखे 1000 रुपया मिली वञे, 500 माशाअल्लाह रुपया ॾेई छॾियो न। जी बिल्कुलु। हुननि खां एॾी कीअं वठां मां? सुठो नथो लॻे न। तव्हां वठो भला। मां कोन वठां। सो बहरहाल ये सिलसिलो जारी है, सारी ईद हले पई। मदर साहब को कलाम कोई हाणे हेॾो हे बि ॾिसे पियो त हुनखे बि ॾिजो, तव्हां 1000 ॾिनो आहे उन जी। हा, बाक़ियुनि जो बि ख़्यालु रखिजो जीअं असांजो रखियो अथई। ख़्यालु ज़रूरु रखिजो। अॻ में ई सची ॿुधायो, कसम आहे। ये पर न असांजा इन ईदनि जो बेशक बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। त इंसान जेको आहे पाण सां गॾु रहंदड़ जो बि ख़्यालु रखे, ग़रीबनि जो बि ख़्यालु रखे, तव्हांजो बि रखां। सदा ईदी अदद कंदासीं पुछा। महिरबानी सर, महिरबानी, इहा ई कोई वॾी ॻाल्हि आहे। मदर ताईं ईद जो मौक़ा तो कलाम थी वञे। बिल्कुलु कलाम थी वञे सर। अहिड़ो थिए। मानूर तव्हांजा प्रोजेक्ट हलनि पिया, तव्हां सुठो कमु पिया कयो, तव्हांखे वंस अगेन ईद जी मुबारक हुजनि, तव्हांखे बि सही दे मुबारक। एजाज़ साहब जो कलाम ॿुधंदासीं। तरस पिरी प्यारा वेही कयूं प्यार, वरी अहिड़ो मौक़ो न मिलंदो बार बार। अफ़ज़ल ते हयातीअ ते कहिड़ो आहे एतबार।
ख़ूब मिठा मन ठार कर राज़ी मुझे रूह खे अजो की रात रही पोत मुझी दिल थी गुरे होयला दिल थी गुरे तानी पोकेर जिए केर मरे ओ थी न परे अजो की रात रही पोत मुझी दिल थी गुरे होयला दिल थी गुरे तानी पोकेर जिए केर मरे ओ थी न परे ओ थी न परे जबरदस्त जबरदस्त मज़ो अची वियो वाह वाह कीअं ईदी लॻो न मिली कलाम? कलाम ईदी त हाणे मिली मूंखे इजाज़ त। इजाज़ गदा त ज़रूरत ई कहिड़ी आहे इजाज़ सां हुजां ऐं तूं उहो इजाज़ जो मतिलबु हुजऊं असां जेकॾहिं जोग शरीफ़ में के ॿाहिरि हुजऊं पोइ महफ़िलूं सॼी राति हली वञनि त टाइम जी ख़बर ई कोन पए पाण खे वरी 8 राति ॾियारो जोग शरीफ़ वाह वाह हिकिड़े दुआ खे इहो मज़ो वठायो ॾाढो मज़ो अची वियो ऐं दुआ में ॾाढो इहो अथव ॾाढी हिकिड़ी ख़बर इंशाल्लाह इंशाल्लाह मिलो ज़रूर आहे कॾहिं मेलो सफ़र महीने में अच्छा 8 सफ़र ते साईं जो ॾियारो आहे साईं मोहम्मद वारिसन जन 8 राति सिंधी अच्छा सो बहरहाल इहो सिलसिलो जारी ऐं सारी आहे ऐं डॉक्टर साहब थैंक यू सो मच तव्हां बि आया तव्हांखे बि ईद जूं लख लख वाधायूं मुबारकूं ऐं मानूर तव्हांखे बि अलाह साईं तव्हांखे वधीक कामयाबु कंदो अलाह साईं वधीक इज़त ॾींदो ऐं ईअं ड्रामा ईअं प्रोग्राम्स ईअं ई गाना कंदा रहो अलाह साईं तव्हांखे कामयाबु करे
दुआ हलो हिकिड़े ब्रेक ॾे, ब्रेक खां पोइ बिल्कुलु बिल्कुलु सो हिकिड़े ब्रेक ॾे हलंदासीं ऐं वरी हुन खां बाद वरी ॿिया महिमान ईंदा, कचहरी कंदासीं, हाल वाल कंदासीं। काॾे न वञिजो, रहिजो असां सां गॾु। ईद जूं खोड़ सारियूं मुबारकूं। वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर सभिनीनि खे वेलकम। ईद जी खोड़ सारी मुबारकूं ऐं जेको बि असांखे ॾिसनि था डे में पर डे में सभिनीनि खे ईद मुबारक। असां सां गॾु जेको KTN जी पूरी टीम आहे हुननि खे ईद मुबारक। स्पेशली तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर ईद मुबारक। असां सां ताउन कयो आहे मलिक हाई स्टोर, ब्यूटी प्रोडक्ट्स, टपाल मेज़बान, इलाही सुठा सुठा जेको प्रोडक्ट्स आहिनि असां सां ताउन कयो आहे। हुन सां गॾु शरबत भी है, गुलबार कोई गुलबार शरबत, गुलबार शरबत। सो शरबत के मिठे के साथ आई लव मीठा। वाकई ऐं असां ट्राई बि कयो, इलाही सुठो असांखे लॻियो। चांहि असां जेको पीती, चांहि वाह वाह, चांहि मज़ेदार। कीअं लॻी तव्हांखे? मेज़बान ॾाढी मज़ेदार क़िस्म जी चांहि। पर्सनल एक्सपीरियंस छा रहियो चांहि जो? सर मां चांहि कड़क पींदो आहियां ऐं मेज़बान हुई मज़े जी ठहंदी आहे। मेज़बान हा, मेज़बान ॾाढी मज़े। मेज़बान आहे। हुन सां गॾु असां वटि माशाल्लाह तमामु ख़ूबसूरत न्यू गेस्ट बि असांखे जॉइन कयो आहे। नो डाउट। ऐं उन्हनि जो छा तारीफ़ कजे, असां सां ॿ हिकिड़ा एक्सपीरियंस्ड हिकिड़ा माना हिकिड़ो पास्ट प्रेज़ेंट ऐं एक्सपीरियंस्ड माण्हू तव्हां सां गॾु हुजे, जेकॾहिं जिन खे रेडियो जो एक्सपीरियंस हुजे। रेडियो माना उहा आहे त रेडियो वारा आर्टिस्ट RJs माना उहे हिकिड़ा अकेडमिक हवाले खां रिच थियनि था ऐं उन खे उन्हनि खे वॾी नॉलेज थिए थी ऐं शयुनि जी ख़बर पए थी, टेम्पो टेम्परामेंट सभु शयूं। ऐं वरी उहो आर्टिस्ट जॾहिं TV ते कमु करे थो, ॾाढो मज़ेदार क़िस्म जा हिकिड़ा पढ़ियल लिखियल ऐं घड़ियल हिकिड़ो आर्टिस्ट डेवलप थींदो। असां सां मोस्ट सीनियर आर्टिस्ट, सिंध जो वॾो नाले वारो आर्टिस्ट आज़म शेख साहिबु असां सां गॾु आहे। उनखे असां भलीकार चऊं था, वेलकम चऊं था। ईद जूं लख लख वाधायूं हुजनि सर। लख कुर्ब साईं, तव्हांखे बि ईद मुबारक। महिरबानी ॾिसंदड़नि खे ऐं ॿुधंदड़नि खे बि सभिनी खे ईद जूं लख लख वाधायूं हुजनि। तव्हांखे बि लख लख वाधायूं हुजनि, सभिनी जी महिरबानी। अॼु हाज़िर थिया आहियूं इंशाअल्लाह। वेलकम ऐं ईद जूं लख वाधायूं। हुन सां गॾु नेक्स्ट असां सां ॿी जेका गेस्ट गॾु आहे, तमामु सुठी आर्टिस्ट आहे ऐं न्यू कमर आहे, यंगस्टर आहे ऐं ॾाढी स्ट्रगलर आर्टिस्ट आहे। ऐं हाणे बि आयल आहे त हिनखे चवंदा निंड तूं छो न करे आई? हिन जो मां सॼो ॾींहुं कमु कार करे 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 स्ट्रगल कई आहे। ऐं कॾहिं बेसिकली शी इज़ अ सिंगर बि आहे ऐं मॉडल बि आहे ऐं तमामु ख़ूबसूरत मॉडल आहे। अॼु असां सां गॾु आयत आयत कीअं आहियो? ठीकु आहियो? ईद जूं मुबारक हुजनि तव्हांखे। ठीकु, तव्हां ॿुधायो ठीकु आहे? ठीकु ठाक। जेके तव्हांखे ज़ूम करे सोलो करे ॾेखारींदा निंड में निंड लॻंदी, निंड कंदा कयो? निंड करणु ज़रूरी आहे, खिलण बि ज़रूरी। निंड नथा करण ॾियनि, छा कयूं? कम वारा शूट वारा तंग था कनि, फजर जो शूट था कनि, केॾीमहिल राति जो शूट था कनि, उन में निंड पूरी नथी थिए। निंड पूरी ज़रूरु करणु घुरिजे। मुंहिंजे तरफ़ां तव्हांखे बि ईद जूं लख लख वाधायूं। सिंधवासियुनि खे बि ईद जी मुबारक। सॼी दुनिया जहान में जेके बि मुस्लमान आहिनि सभिनी खे ईद उल फितर जूं वाधायूं। अच्छा, अॼु जेके बि माण्हू आहिनि तव्हांखे ख़बर आहे सभिनी दुआ खे ईद ॾिनी आहे। काॾे कयो पेश? आया आहिनि, सबर कयो, लास्ट में गॾु कंदमि न। अच्छा, मिले घणी थी, पहिरां ई ॿुधायो त काॾे कयमि। माइंड मत चेंज कर, मतलब माइंड मत चेंज कर। केर मतलब ही न यार हे त नंढी आहे, मूं जेतिरी आहे, इन खां मां छा ईंदी वठो। अने एतिरो पाण में दोस्त आहियूं त ठीकु आहे, माना सफ़ा माना नाइंसाफ़ी त न कयो मूंसां किथे किथे। समझो न, सगाई की समझो, छोकिरी आहे न हो बि। तव्हां सां कीअं पई गुज़री ईद? अल्हम्दुलिल्लाह फर्स्ट क्लास ईद कईसीं, ख़ैर सां सयूं ॿयूं खाई पोइ हिते पहुता आहियूं ऐं अमां सां गॾु आहियूं। अच्छा, फर्स्ट ईद जेको आहे तव्हांखे घणी मिली हुई? फर्स्ट ईद पहिरीं ख़र्ची ईद जी जेको तव्हांखे यादि हुजे, हिन करे फर्स्ट ईद त विसरी नथा सघूं। बचपन में? हा, बचपन में। बचपन वारी किथे यादि हूंदी? इहा सफ़ा ॻाल्हि प्रैक्टिकल करे मूंखे बि यादि न आहे। मां बाप गोॾे दुको आहियूं। मिली आई? हा, बाप कोर्स हाणे मूंखे नथो लॻे मज़र की मिली हूंदी। हिन करे मज़र के शयूं विसरंदी न आहिनि, ईद ई विसरी वई। ॻाल्हि मूंखे सम्झ न पई अचे। मेमोरी मुंहिंजे लाइ वीक थी वई हाणे। फिश वारी मेमोरी थी वई आहे। उमिरि बि थी वई आहे। फिश बि जेका मेमोरी हूंदी आहे न, फिश जी मेमोरी फिश जल्दी विसरी वेंदी आहे। सम टाइम्स थींदो आहे। इट हैपेंस। मज़र ईद ते स्पेशली तव्हां सभिनीनि खां असां पुछियो जेतिरा बि गेस्ट, तव्हां स्पेशली छा प्रोजेक्ट कयो? तव्हां जेको नई शइ छा कई? यार मां नओं कुझु बि न कयो, बिकॉज़ ड्रामा कयां कोन मां, ठीकु आहे। ऐं गाना हिन दफ़े जेको हुया त उहो हिकु ॿ जेको हुया त मां चयो यार मूंखे फ़िलहालु टाइम न आहे, ॿियो शो में बिज़ी हुयुमि, ॿियो मां सीरियल ट्रांसमिशन
ऐं ॿिया मुंहिंजा फ्रीलांसिंग खोड़ सारा कम हलंदा आहिनि, तंहिं करे मां सच को प्रोजेक्ट कयो कोन्हे। अच्छा, त हाणे शौक़ु थियो आहे त को ड्रामो वग़ैरह गानो वानो कयां। खोड़ सारो मार्केट में अॼुकल्ह ईअं लॻो पियो मां थी करे एंट्री हणूं। ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, तव्हांजी एंट्री बि लाज़मी आहे ऐं सुठो कमु जेको इंसानु कंदो आहे न त हुनखे करणु घुरिजे। हाँ, कॾहिं कॾहिं न तूं चवंदा नौजवान अची छोकिरा कमु कनि पोइ ॾिसूं था, पोइ कॾहिं कॾहिं चवंदा ठीकु आहे यार हाणे इलाही टाइम सुठो तव्हां जेको सॉन्ग्स वग़ैरह में ब्रेक वरितो आहे। तव्हां हिते छा नवो कयो आहे, कहिड़ो प्रोजेक्ट आयो आहे तव्हांजो? बसि हिकिड़ो सॉन्ग कयो आहे ईद जो जेको सॉन्ग वग़ैरह थींदो आहे, जेको हाणे राति मां शूट करे आई आहियां। अच्छा माशाल्लाह। अच्छा, चांद रात शूट कयो आहे, माशाल्लाह माशाल्लाह। आनेरा टीवी ते ॾिसंदा हूंदो, तव्हांजो आयत जो गानो ॾिसंदा हूंदो, ॾाढो इंशाल्लाह वणंदो। तव्हां सिंगिंग बि माशाल्लाह, सिंगिंग बि मॉडलिंग बि, सिंगिंग जो कॾहिं शौक़ु थियो तव्हांखे? फर्स्ट त मां मॉडलिंग कई पहिरें, पोइ तव्हांखे सिंगिंग लाइ सेकंड में मां बस सिंगिंग कई। बस सिंगिंग कई। तव्हां बि मॉडलिंग तव्हां स्टार्ट कई, हुन खां घणे टाइम खां पोइ तव्हांखे सिंगिंग जो शौक़ु थियो? 2 महीना बसि, मतिलबु ईअं नॉर्मली मॉडलिंग कई। ऑलमोस्ट टाइम घणो थियो आहे मीडिया में तव्हांखे? 7 खां 8 महीना थिया, बसि एतिरो ई थियो आहे। माशाल्लाह सही आहे, 7-8 महीना सुठो आहे। जेकॾहिं गाए बि थी मॉडलिंग करे त गुड आहे सर। सही। मौलाना वधाएसि। मूंखे त 4 सालनि खां पोइ हिननि चयो त हा हाणे भले कयो। जेॾीमहिल मां स्टार्ट कयो त मूंखे सुठे नमूने यादि आहे त मज़र खे मां पुछियो हुयो त मज़र यार मूंखे त सफ़ा मॉडलिंग नथी अचे, मां छा कयां? हिन चयो चुप करे जीअं मां गाइड कयां थो हू सिर्फ़ु कर। हां, सो बिल्कुलु जो गाइड मतलब अॼु भर में वेठा मञो कामयाब थी है, अॼु भर में वेठी है। वैसे भी फास्ट दौर आहे, सो अॼुकल्ह छोकिरियूं छोकिरा फास्ट आहिनि, सो जल्दी जल्दी कम पर बि स्ट्रगल ज़रूरी आहे। शॉर्टकट खां बहितर आहे त तव्हां स्ट्रगल कयो त अॻियां हली इंसान खे सिखण लाइ इलाही शयूं मिलंदियूं। कीअं मॉडलिंग जो एक्सपीरियंस कीअं रहियो? मतलब शॉट डायरेक्टर जो शॉट ॾियो, एॾो स्माइल ॾियो, एक्सप्रेशन ॾियो, हितो मूव थियो, हितो ईअं कीअं एक्सपीरियंस रहियो तव्हां? एक्सपीरियंस बसि साम्हूं कैमरा अची वई त पोइ थी वेंदो, कंफ्यूजन न थी? कंफ्यूजन न थी, बिल्कुलु बिल्कुल भी न। अच्छा वाह वाह, तमामु माना पोइ सही आहे। कहीं मॉडलिंग कयूं लॻे थो आयत सां, आयत गानो कंदो गॾिजी कयो मॉडलिंग हाणे कोन कंदसि। जेको माण्हू सिंगर थींदो आहे, हां जेको माण्हू सिंगर थींदो आहे त उहो छॾे ॾींदो आहे। राति में चेंज थी वियो तव्हांजो माइंड? मज़े त उहो मां पंहिंजे सॉन्ग ते शूट करायो आहे, तव्हांजो पंहिंजो गानो आहे। जेको माण्हू सिंगर थी वेंदो आहे उनखे मॉडलिंग कंदे पोइ अजीब फील रही। बाक़ी तव्हां बि चयो मां न कंदो यार, मां त सुठो टाइम मॉडलिंग कई, हुन खां पोइ मुंहिंजो वेट इलाही गेन थी वियो, हुन खां पोइ मां मॉडलिंग बिल्कुलु ख़तमु कई आहे। बाक़ी तव्हां सां सभिनीनि सां गाना जेको कया आहिनि, हाणे वञी मां बिल्कुलु ख़तमु कई आहे मॉडलिंग, अदरवाइज़ मां मॉडल ई हुयमि। बेसिकली शी इज़ अ मॉडल, बेसिकली शी इज़। कहिड़ी सुठी लॻंदी तव्हांखे मॉडल केटीएन ते? केटीएन ते तानिया खान। तानिया खान, हां। ऐं अच्छा वाह, तानिया जी कहिड़ी ॻाल्हि? त तानिया तव्हां वांगुरु न, वार तव्हां वांगुरु त इन करे नक वक बि तव्हां वांगुरु। तानिया जी भेण बाक़ी क्यूट। मतलब तव्हांखे कहिड़ी मॉडल वणंदी आहे? मां तव्हांखे सभु वणंदियूं आहिनि? सभु वणंदियूं, सभिनी नाला मां सभिनी लाइ गॾु कमु कयो आहे न। पर वधि में वधि दुआ, नो डाउट मां इहा ॻाल्हि मां साम्हूं वेठी आहे, बट मुंहिंजी तारीफ़ नथो कनि यार, ॾाढी यार मज़ो न ईंदो आहे कमु कंदे। ॻाल्हाए वठो, मुंहिंजो दिलि त चए त तव्हां ॻाल्हायो, मुंहिंजी तारीफ़ कयो। एक्चुअली इन ॾाढी सुठी अंडरस्टैंडिंग आहे। वी वर्क लाइक केतिरो टाइम थियो, वी वर्क टुगेदर एंड लाइक केतिरा खोड़ सारा गाना कया हूंदा। फर्स्ट गानो में शायदि दुआ सां जी, फर्स्ट दुआ गानो मां ई कयो हुयो। सो काफ़ी टाइम थी वियो आहे, टाइम स्पेंड थी त पोइ वी आर लाइक अ फैमिली आहे। बिल्कुलु बिल्कुलु। दुआ शोज़ ई मां शो आहे, दुआ बि चवंदो आहे चार शो था कयूं, दुआ करे। असां केमिस्ट्री दुआ जी कीअं लॻंदी आहे मॉडलिंग तव्हांखे? सुठी लॻंदी आहे। कहिड़ो गानो ॾिठो अथव लास्ट गानो तव्हांजो यादि हुजे तव्हांखे? लास्ट गानो जेको सो हींअर मूंखे ज़हन ते न ईंदो, निंड पूरी न आहे। अच्छा, निंड पूरी करे अचो हाणे, बस हाणे ॾो बस सर बाक़ी सभु ॾिसो न, वाकई निंड पूरी न हूंदी आहे न। सर तव्हां ॾियो हलवाल भला, तव्हांजो ओवरऑल केटीएन सां खोड़ सारा प्रोजेक्ट तव्हांजा हलिया शुरूआती दौर में, जॾहिं केटीएन आयो उन खां तव्हां गॾु आहियो, टिल हिन वक़्त ताईं गॾु आहियो, खोड़ सारा प्रोजेक्ट कया। हाणे छा पियो थिए तव्हांजी ज़िंदगी में? अल्हम्दुलिल्लाह केटीएन जॾहिं स्टार्ट थियो तॾहिं असां आयासीं ऐं मरहूम के अलाह साईं हुनखे जन्नत नसीब करे, उन सां गॾु काफ़ी ड्रामा कयासीं ऐं सुठा सुठा। पोइ वरी विच में वरी मूंखे जॉब मिली वई अहिड़ी जंहिंमें मां मसरूफ़ थी वियुमि। हा, बैंक में जॉब मिली वई त पोइ उन खां पोइ वरी थोरो साइड थी वियो। हा, पोइ वरी छंछरु ऐं आचर जेके 2 ॾींहं बैंक में मोकल मिलंदी हुई, पोइ वरी ईंदा हुआसीं, छो जो हीअ बि शौक़ु हुयो, त तमामु हीअ बि पूरो करिणो हुयो, इन करे हिनखे बि टाइम ॾियणो हुयो। पोइ कराची खां ॿाहिरि न वेंदा हुआसीं, आउटडोर, छो जो हवाले सां पोइ काफ़ी इन्हीअ करे थोरो साइड थी वियासीं। हाणे वरी इंशाअल्लाह ताला कल्ह रिटायर थिया आहियूं 1 तारीख़ ते ख़ैर सां, ऐं जेको आहे हाणे वरी इन थींदासीं इंशाअल्लाह। इंशाअल्लाह से तव्हांखे कामयाबु करे।
पोइ आयत ॿियो हलवाल ॾियो काॾे फ्लैशबैक में गुम थी वियो काॾे पोइ छा रूटीन हुई माना कपिड़ा वपड़ा शॉपिंग वॉपिंग ईद ते खाधो मानी वानी हे ॻाल्हि मां पुछां न सॉरी तव्हां पुछो शॉपिंग छोकिरियूं न मानी तव्हांजो कहिड़ो मानी मानी मां खाईंदमि बोर्ड पचाए थी पुछो सही देव बोर्ड पचाया आहियो बोर्ड पचाए अथव मानी वानी न न आउं कोन कंदी आहियां केरु कंदो आहे सिस्टर कंदी आहे छो उन तव्हां छो कहिड़ी फारसी आहे हुन में छो शॉपिंग कंदा आहियो छॾियो अहिड़ा सवाल कंदो आहे हा शॉपिंग कंदा आहियो हा बिल्कुलु ईद जी शॉपिंग कई जी कई मज़ो आयो छा वरितो दरअसल मूंसां सीन थियो हिकिड़ो ईद ते बि सीन थियो हा ईद ते सीन थींदा वाह ईद खां पहिरियां शॉपिंग जे टाइम ते शॉपिंग छा यार कराची में ड्रेस न मिली नेठ हैदराबाद वञी वठणी पई कराची में हैदराबाद कराची खां हैदराबाद वियो हैदराबाद वारा जेको आहे कराची ईंदा आहिनि ड्रेस वठण हा बिल्कुलु ईअं थींदो आहे लेकिन मूंखे हिते मुंहिंजी लेवल जी या मुंहिंजे हिसाब जी मूंखे ड्रेसिंग न मिली पोइ मां हितां हैदराबाद वियसि नेठ मूंखे हुते मिली तव्हांखे कहिड़ी ड्रेस खपंदी हुई जेको तव्हांखे लेवल जी न मिली बसि मिली वई हैदराबाद मिली वई वाह तव्हां हर बार कराची था वाह मां हैदराबाद घसीड़जी कराची थी अचां त मूं वटि ड्रेस वठणी आहे अच्छा पोइ घणा सूट सिबराया तव्हां मां 3 वरिता टे जो जी पहिरों ॾींहुं ॿियो ॾींहुं टियों हा कहिड़े कहिड़े कलर जा हिकिड़ो ब्लैक आहे हिकिड़ो वाइट आहे ऐं हिकिड़ो पिंक आहे ब्लैक त माशाल्लाह पातल आहे टई फेवरेट कलर आहिनि ब्लैक वाइट मुंहिंजो फेवरेट आहे पिंक वरी सुठो लॻंदो आहे बेबी पिंक इज़ वंडरफुल सो हेल्थ तव्हां सर शॉपिंग में मज़ो आयो शॉपिंग असां ॿारनि खे कराईसीं पाण हाणे घटि कंदा आहियूं ज़ाहिर आहे पहिरियों अवल ॿारनि जो न्याणियुनि जो का जेकी काकड़ियूं आहिनि सर ॻोठ जी ईद में मज़ो ईंदो आहे या शहर वारी में शहर वारी में मज़ो ईंदो आहे हा कीअं इहो ईअं त हिते अॼुकल्ह शहर में ईअं थो चवां त असांजा जेके मिट माइट आहिनि सभु हिते लॾे आया आहिनि जी तॾहिं सभु हिते आहिनि पोइ शहर में मज़ो थो अचे सही सही असां समाचार ॻोठ में को आहे कोन सभु तक़रीबन ईद हुई ॻोठ जी ॿुधो आहे त इलाही सुठो लॻंदो आहे बेसिकली ॻोठाणो माण्हू आहे मां त ॻोठाणो माण्हू आहे बेसिकली यार एक्चुअली मां ईद न कई आहे तव्हां हाणे जेको कयो न ॻोठ में त मूंखे ॿुधाइजो मां बि जो पंहिंजो मज़ो आहे ॾिसण जो मज़ो ईंदो न एक्सपीरियंस सुठो थींदो बिल्कुलु नो डाउट ईद थींदी आहे माइटनि सां मां उहा ॻाल्हि कई त माइट सभु हिते लॾे आया आहिनि पंहिंजे हिसाब सां त असांजा दादू में आहिनि लेकिन असां न वेंदा आहियूं असां हिते कंदा आहियूं कराची में न दादू में हा जादू हा बिल्कुलु असां सां गॾु ॿिया बि महिमान हुया हिननि सां बि कचेरी कयूं था हिन सां मज़ो एतिरो अची वियो नवां महिमान सम्झी सको था तव्हां बि खर्ची वठणी हुई ईदी वठणी हुई तव्हां आज़ाद जान चढ़ाई 4 कलाक सुकून सां वेठा हुआ असांजी खर्ची प्लेसिंग चेंज थी वई असां न्याणियूं आहिनि पहचान न सञा अब मैं तो वठो नहीं दी ए कोई खोट सारी जमा थी त न यार हर गुरु न कमेंट कर दी पैसा वठदा हां सुभाणे कमेंट के फेसबुक ते डायरेक्टर साहब जो हुकुम थियो हाणे तव्हां बट अच्छा हां त बिल्कुल असां सॼो ॾींहुं असांजो आहे ईद जो हां सॉरी माफ कजो बिल्कुल हाणे असांखे तव्हां छा था ॿुधायो मुंहिंजे एल्बम जो ई गीत आहे जेको बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह बुलड़ा छटो घिटने में अज अचे पयो लही भी तो इंतजार अचे तो वकार शाह चवे सजी महफिल के सिंगारो मुझो यार तो अचे सजी महफिल के सिंगारो मुझो यार तो अचे गुल कितने में चकायो सरकार तो अचे गुल रस्तन पे चकायो सरकार तो अचे सजी महफिल के सिंगारो मुझो यार तो अचे सजी महफिल के सिंगारो मुझो यार तो अचे गुल कितने में चकायो सरकार तो अचे गुल रस्तन पे चकायो सरकार तो अचे
सरकार तो अचे सजी महफिल के सिंगारियो मुझो यार तो अचे सजी महफिल के सिंगारियो मुझो यार तो अचे गुल गिटिन में छकायो सरकार तो अचे गुल रस्तन ते छकायो सरकार तो अचे दिल सानी मुझे प्यार तो अचे पंहिंजो दिल सानी मुझे प्यार तो अचे गुल गिटिन में छकायो सरकार तो अचे गुल रस्तन ते छकायो सरकार तो अचे सजी महफिल के सिंगारियो मुझो यार तो अचे सजी महफिल के सिंगारियो मुझो यार तो अचे गुल गिटिन में छकायो सरकार तो अचे गुल रस्तन ते छकायो सरकार तो अचे अली शेर दी महफिल सिंगार दी जरे बुरट जोई तो पीरी ते प्यार थी अली शेर दी महफिल सिंगार दी जरे बुरट जोई तो पीरी ते प्यार थी जरे बुरट जोई तो पीरी ते प्यार थी जो दिल सानी मुखे प्यार तो अचे जो दिल सानी मुखे प्यार तो अचे गुल गिटिन में छकायो सरकार तो अचे गुल रस्तन ते छकायो सरकार तो अचे सजी महफिल के सिंगारियो मुझो यार तो अचे सजी महफिल के सिंगारियो मुझो यार तो अचे गुल गिटिन में छकायो सरकार तो अचे गुल रस्तन ते छकायो सरकार तो अचे वाह सही वाह इलाही सुठो लॻो कलाम तव्हांखे कीअं लॻो ॾाढो सुठो गुल बिछायो फर्स्ट क्लास बिल्कुलु जेको आहे गुल विछाईंदासीं हुन खां पहिरियां वक़्तु हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो असीं हलंदासीं सभु हलंदासीं ऐं असीं हलूं हाणे थकिजी पिया आहियूं सुबुह ईद बि थी पक हलूं पुछी वठो पोइ बि हा हलंदासीं न हलंदासीं जी नाज़रीन त असांखे सर हिननि खे त थोरो पुछूं न कचहरी थोरो 2 मिंट कयूं आया मां तव्हां साईं सां आयत छो त कयो होॾे बि नज़र हणो आज़म साहब हिननि खे चऊं तव्हां को मैसेज ॾियणु चाहियो था पंहिंजे ईद ॾियारे खां पोइ तव्हां नंढ मिंट करे पोइ अचो हा न बस ये मैसेज ॾींदसि त रमज़ान शुक्र अल्हम्दुलिल्लाह जो ख़ैर सां गुज़री वियो ऐं मुंहिंजी तरफ़ां सभिनि सिंध वासियुनि खे ईद मुबारक जूं लख वाधायूं पंहिंजे घर में ख़ुशि रहो पंहिंजे बच्चनि सां हमेशह आबाद रहो अल्लाह तव्हांखे अॻिते बि अॻिते बि दिलि न टोड़ियो कंहिंजी जीअं हिननि जी मज़े जी न तोड़ियो बसि मज़े जी न तोड़ियो बाक़ी केरु चलो ख़ैर आहे दिलि बि जुड़ंदा रहंदा सर तव्हां जेको मैसेज सर मैसेज इहो आहे त मोहबतूं विरायो मोहबतूं ॾियो मोहबतूं वठो ऐं मोहबतनि में ई मज़ो आहे एग्ज़ैक्टली मोहबती मेड़े रंडा रोड़िया जिन तिन जो सरापन अणतोड़ ई अघायो सो मोहबतुनि जो जान आहे ऐं ॿियो नंढड़ी ॻाल्हि इहा चवंदुमि ज़रूरु इहो चवंदुमि त पंहिंजे बचड़नि खे पढ़ायो ख़ासि करे न्याणियुनि खे पढ़ायो न्याणी जेका हिकु पढ़ियल हूंदी माना पूरो ख़ानदान पढ़ियल हूंदो इन करे न्याणियुनि की तालीम ते ज़ोर ॾींदा कयो ज़रूरु जेके बि दोस्त ॿुधनि था ॾिसनि था ऐं ख़ासि करे न्याणियुनि खे तालीम ॾींदा कयो अल्लाह ब्लेस यू सो लव यू ऑल टेक केयर वरी इंशाल्लाह वरी मुलाक़ात थींदी तेसिताईं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो टिल देन टेक केयर बाय बाय मूंखे ऐं दुआ में खे ॾिया इजाज़त अल्लाह हाफ़िज़